हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो वीकेंड सुठो गुज़रियो हूंदो। ऐं जेको आहे मुंहिंजो वीकेंड थोरो डिस्टर्ब गुज़रियो, उनजो रीज़न इहो आहे त वेदर जेको आहे कराची जो इलाही ड्राई डस्टी ऐं ॾाढो ख़राबु वेदर थी चुको आहे। छो जो लास्ट वीकेंड जेको आहे केतिरी हवाऊं लॻी रहियूं हुयूं मिटी वारियूं, उनजे करे डस्ट स्ट्रोम जी शक्ल हिकिड़ी थी वई हुई सॼे शहर जे अंदरि। ऐं उनजे सां गॾु गॾु जेको आहे सभिनीनि खे प्रॉब्लम थियो खंघि जो, ज़ुकाम जो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑलरेडी ओमिक्रोन जेको आहे एतिरो फैलिजी चुको आहे। उन खां बावजूदि जॾहिं इहे डस्टी वेदर हुयो इन टाइम, त उन वक़्तु बि माण्हुनि खे जेको आहे इलाही प्रॉब्लम शुरू थी हुई, स्पेशली ॿारनि खे, नंढनि ॿारनि खे ज़ुकाम, बुखार, फ्लू ऐं हिकिड़ो जेको आहे तरह जो जेको आहे इहो इन्फेक्शन थी वियो। ऐं इहो हिकिड़ो ॾाढो सेंसिटिव मैटर हुयो, त इन खां बि थोरो परहेज़ कयो। मास्क ज़रूरु पायो, मास्क सां गॾु गॾु पंहिंजे घर भातियुनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, सैनिटाइज़र्स यूज़ कयो। ऐं ॿाहिरि अगरि निकिरो था, सिनेमाज़ जे कॾहिं वञो था मूवीज़ ॾिसणु, छो त सिनेमाज़ ओपन थी चुका आहिनि। वैक्सीनेटेड आहियो त तव्हां बिल्कुलु वञी सघो था, ऐं जेकॾहिं तव्हां वैक्सीनेटेड न आहियो त अवॉइड कयो, वञो बि न। मूवी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं अॼु, छो त असांजा गेस्ट जेके आहिनि उन सां ई रिलेटेड आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजी फिल्म इंडस्ट्री हिकिड़े टाइम खां काफ़ी लोॾनि में आहे, ज़वाल हली रहियो हुयो उनजो, चाहे वो कराची जी इंडस्ट्री हुजे, चाहे वो लाहौर जी इंडस्ट्री हुजे। त विच में काफ़ी सारो गैप्स अची विया, मतिलबु मूवीज़ ठहणु बंदि थी वियूं असांजे पाकिस्तान जे अंदरि। ऐं असां जेको आहे डाइवर्ट थी वियासीं पड़ोसी मुल्क जी तरफ़। ऐं उन खां पोइ जेको आहे असांखे पाण खे अहसासु थियो त छो न असांखे बि मूवीज़ करणु खपनि, ऐं सुठी सुठी मूवीज़ ठाहिणु खपनि, सुठा सुठा सब्जेक्ट्स आणणु खपनि जंहिंमें रियलिटी हुजे। रियलिटी बेसिस ते असांखे कुझु प्रोजेक्ट्स करणु खपनि। त जीअं तव्हांखे लास्ट वीक मां ॿुधायो हुयो त जावेद इक़बाल हिकिड़ी मूवी आहे, ऐं उहा हिकिड़ी रियल बेस ते आहे ठहियलु। त उहा हिन जुमे ते रिलीज़ थी रही आहे, 28 जनवरी ते सिनेमाज़ में रिलीज़ थी रही आहे। त पंहिंजी फैमिली सां गॾु ज़रूरु वञी इहा मूवी इंजॉय कजो, छो त इन में हिकिड़ो सबक़ु आहे सभिनीनि जे लाइ। सब्जेक्ट त हिकिड़ो पावरफुल आहे, पर तव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सबक़ु बि आहे त असां पंहिंजे ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां प्रोटेक्ट करे था सघूं। असांजा ॿार अगरि कंहिंसां दोस्ती कनि था त उन सां दोस्ती जो हुनजो रिश्तो कहिड़े क़िस्म जो आहे, ऐं उन जा टीचर्स उन सां कहिड़े तरीक़े सां बिहेव था कनि। मतिलबु हिकिड़ो सबक़ु आहे, इलाही शयूं आहिनि उन जे अंदरि, त तव्हांखे पाण खे बि ख़्यालु करिणो पवंदो। ऐं अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदसि त असांजे शो में थोरियूं चेंजिस थियूं आहिनि। चेंजिस इहे थियूं आहिनि त असांजो जेको डायरेक्टर आहे चेंज थी चुको आहे, ऐं असांजो डायरेक्टर हिन वक़्तु आहे शो जो ND शर्मा। ऐं हिन में जेको आहे ND शर्मा खे असां वेलकम बि कंदासीं। ओबी ते तव्हांखे सहर जी जाइ ते जेको आहे जुनेद सुरियो मिलंदो, त तव्हां बिल्कुलु जुनेद सां बि पंहिंजो फ्रेंडली माहौल रखिजो, उनखे कॉल्स कजो ऐं हू असांखे कॉल्स फॉरवर्ड कंदो। त इनशाला ND सां बि इहा जर्नी सुठी गुज़रंदी, छो त हर कंहिंजो हिकिड़ो टाइम हूंदो आहे। ऑफिशियल चेंजिस थियूं आहिनि त असां बि इंजॉय करे रहिया आहियूं, त तव्हां बि ज़रूरु इंजॉय कजो ऐं फीडबैक ज़रूरु ॾिजो त तव्हांखे कुझु चेंजिस जेके नज़र आयूं आहिनि त कीअं नज़र आयूं आहिनि। ऐं इनशाला असां डेली कुझु न कुझु चेंजिस आणींदा रहंदासीं, कुझु पंहिंजा सेगमेंट्स बि असां इनशाला हिन में इंट्रोड्यूस कराईंदासीं। त हीअ जेका जर्नी आहे इनशाला ND सां सुठी गुज़रंदी। मुंहिंजो थोरो साह मथे थी रहियो आहे, हुनजो रीज़न इहो आहे त मुंहिंजी तबियत ख़राबु हुई ऐं मूंखे ब्लड प्रेशर जो बि थोरो इशू आहे। इन जे करे तव्हां बि थोरो जेको आहे बेयर कजो, ऐं मूंखे बि थोरो जेको आहे न साह में तकलीफ़ थी रही आहे थोरो, छो जो मां ॻाल्हायां थी वधीक त मां नथी ॻाल्हाए सघां, इहो थोरो मूंसां मसइलो आहे। सो इहो पार्ट ऑफ लाइफ इहो सभिनीनि सां थींदो रहंदो आहे। त बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां त जावेद इक़बाल केरु हुयो। जावेद इक़बाल हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो जेको लाहौर में पैदा थियो 1956 8 अक्टूबर ते, ठीकु आहे। ऐं उन एजुकेशन वरिती हुई जेको आहे लाहौर मां ई, ऐं हुनजे पीउ जो नालो हुयो मोहम्मद अली मुग़ल, ऐं हुनजो निक नेम हुयो कुकड़ी। हुनखे कुकड़ी चवंदा हुया। काफ़ी पंहिंजे फेमस हुयो पंहिंजे मोहल्ले में, दोस्तनि में, आसे पासे में 8 भाउ भेण हुया। उन में 6हों नंबर जावेद इक़बाल जो हुयो। जावेद इक़बाल खे पैसे जी का कमी कोन हुई,
हिकिड़ी रिच फैमिली हुई, उन सां हुनजो वास्तो हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे हुन इंटर ताईं पढ़ाई कई। इंटर खां पोइ जेको आहे हुन पढ़ाई छॾे ॾिनी। हुन काफ़ी मतिलबु हद ताईं हुनजे घर वारनि महिनत कई हुन ते त हू पढ़े, पर हू शायदि नंढे हूंदे खां ई मेंटली सिक हुयो। मेंटली सिक इन अ सेंस त हुनखे शायदि पढ़ाई में शौक़ु न हुयो ऐं हू कंहिं ॿी एक्टिविटीज़ में मुब्तला हूंदो हुयो। उन जे करे हुन पढ़ाई छॾे ॾिनी ऐं शाद बाग़ हिकिड़ो इलाइक़ो आहे लाहौर जो, जंहिंमें उनजे पीउ उनखे घरु वठी ॾिनो हुयो जिथे हू पंहिंजे दोस्तनि सां रहंदो हुयो अकेलो। फैमिली जी तरफ़ां काफ़ी हुनखे जेको आहे मतिलबु हिकिड़ो चइजे त प्रेशर हुयो त तूं शादी बि कर, पर हू शादी न पियो करे। पर एट अ टाइम हिकिड़ो वक़्तु आयो, हुन पंहिंजे कंहिं दोस्त जी भेण सां या कंहिं सां शादी करे वरिती। हुन खे हिकिड़ो टैलेंट हुयो ॿारनि खे हैरास करण जो ऐं ॿारनि खे अहिड़े तरीक़े सां पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट कंदो हुयो जो कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी। एतिरो फ्रेंडली माहौल रखंदो हुयो सभिनीनि सां गॾु ऐं ॿारनि खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट करण खां पोइ उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां फिज़िकल अब्यूज़ कंदो हुयो ऐं उन खे जेको आहे मर्डर करे छॾींदो हुयो। 100 खां मथे ॿारनि खे हुन किडनैप कयो ऐं 100 ॿारनि जो क़त्ल करे बुरे तरीक़े सां उन्हनि जे मथां तेज़ाब हारे ऐं उन्हनि खे गटर्स में वहाए छॾींदो हुयो त जीअं को सबूत न मिले। हिकिड़ो वक़्तु आयो जंहिं वक़्तु जनरल परवेज़ मुशर्रफ इक़्तिदार ते क़ाबिज़ हुया ऐं कुझु महीना ई थिया हुया। उन टाइम जेको आहे चीफ जस्टिस हुया सईद उज़्ज़मान हुया सिद्दीकी चीफ जस्टिस हुया। त उन टाइम लाहौर DIG ऑफिस में हिकिड़ो माण्हू एंटर थियो ऐं उन जेको आहे चयो त मां 100 ॿारनि जो क़त्ल कयो आहे। त उते जेके बि पुलिस वारा हुआ सभिनीनि मिली करे हुनखे भॼाए छॾियो। चए त तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, तूं छा थो चवीं पियो ऐं कहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं करे रहियो आहीं। त उनखे भॼाए छॾनि। सभिनीनि इहो ई सोचियो त शायदि ही गुमराह करण जी कोशिशि थो करे पियो। बहरहाल ही उन टाइम घरु हलियो वियो। घर वञण खां पोइ हिन सोचियो त मूंखे जेको आहे हिकिड़ो ख़त लिखणु खपे। हुन ख़त लिखियो। पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो न्यूज़पेपर आहे, उर्दू न्यूज़पेपर आहे, उनजे एडिटर खे हुन ख़त लिखियो। उन ख़त में हुन पूरो वाज़े कयो त मां ॿारनि खे किडनैप कयो ऐं मां ॿारनि जो क़त्ल कयो आहे। त उन टाइम बि एडिटर्स जेको आहे उहो ख़त पढ़ियो, पर थोरी देरि जे लाइ शायदि हुन इग्नोर करे छॾियो। इग्नोर करण खां पोइ जेका सहाफ़ियुनि जी जेका हिकिड़ी टीम हुई उहे हुनजी ॻोल्हा में निकिता त भई हीउ लेटर आयो आहे, हिन जो मक़सदु छा हुयो, असल में ही भाई आहे केरु, हिनखे ॾिसणु खपे, थी सघे थो हीउ सच ॻाल्हाईंदो हुजे। त उन खां पोइ जेको आहे उहा टीम उनजी ॻोल्हा में निकिती ऐं उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त जावेद इक़बाल उर्फ़ कुकड़ी इहो उहो ई माण्हू आहे जंहिं 100 ॿारनि जो क़त्ल कयो आहे ऐं 100 खां मथे ॿारनि खे जेको आहे न किडनैप कयो आहे। त बिल्कुलु असां तव्हां सां अॼु इहा ई ॻाल्हि डिस्कस करे रहिया आहियूं। मूवी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं छो त मूवी जा डायरेक्टर आहिनि ऐं उन्हनि जेको आहे चांस ॾिनो आहे सिंधी मीडिया जे कुझु एक्टर्स खे ऐं उर्दू मीडिया जे कुझु एक्टर्स खे। हू पाण बि सिंधी आहिनि, पाण बि पास्ट में क्रिकेटर बि रही चुका आहिनि ऐं उन खां अलावा एक्टर बि रही चुका आहिनि। त हुननि फिल्म खे प्रोड्यूस कयो आहे। असांजो फेमस होस्ट ऐं एक्टर आहे पारस मसरूर, जेको हिन मूवी में एज़ अ एक्टर कमु करे रहियो आहे। ही सिंधी माशाल्लाह सां ऐं इहो प्राउड मूमेंट आहे असांजे लाइ। असांजे लाइ प्राउड मूमेंट इन करे आहे छो त सिंधी बि आहिनि हिन में, उर्दू स्पीकर्स बि आहिनि, हिकिड़ो जॉइंट वेंचर आहे ऐं तमामु सुठो सब्जेक्ट आहे। इन्हनि सब्जेक्ट ते असां वटि मूवीज़ कोन ठहंदियूं आहिनि। असां वटि अगरि थ्रिलर या कुझु इन टाइप जी मूवीज़ असां सोचींदा आहियूं त समटाइम असां सोचींदा आहियूं त शायदि इहे मूवीज़ असां वटि न हली सघनि पाकिस्तान में, असांजी ऑडियंस एक्सेप्ट न करे। पर इहो अहिड़ो सब्जेक्ट आहे जेको असांजे प्रोड्यूसर जावेद अहमद काके पुटो उनखे प्रोड्यूस कयो आहे। त उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। थोरी देरि में बसि असांजा गेस्ट जेको आहे असां वटि मौजूदु हूंदा। तेसीं ताईं तव्हां ई मां कचहरी करे रहिया आहियूं, तव्हां असांखे कॉल्स कयो, कॉल्स करे असां ॻाल्हाईंदासीं त इन मूवी जे हवाले सां। त हीअ मूवी जुमे ते रिलीज़ थी रही आहे 28 जनवरी ते सिनेमाज़ में, त ज़रूरु वञिजो। ऐं मुंहिंजो अॼु जो टॉपिक बि व्यूअर्स इहो ई आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां प्रोटेक्ट कयो था। तव्हांजो ॿारु कंहिंसां बि जेकॾहिं दोस्ती करे थो त तव्हां उनजी निगरानी कयो था,
उनजी फैमिली जे बारे में पतो कयो था त हू कहिड़ी फैमिली सां बिलोंग करे थो, किथे उथे वेहे थो, कंहिंसां गॾु अचे वञे थो, त बिल्कुलु ज़रूरु इहा मूवी ॾिसजो। ऐं मुंहिंजो टॉपिक बि इहो ई आहे, इन टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं। थोरी देरि खां पोइ असांजा गेस्ट अची वेंदा, असां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। मां ॾाढी एक्साइटेड आहियां छो त असां वटि फर्स्ट टाइम अहिड़ी मूवी ठही रही आहे जेका रियलिटी बेस ते आहे, सीरियल किलर ते फर्स्ट टाइम अहिड़ी मूवी ठही रही आहे। कुझु टाइम पहिरियां तव्हांखे यादि हूंदो असां वटि हिकिड़ो एक्टर आयो हुयो, हिन जो मूवीज़ जो एक्टर हुयो ऐं ड्रामाज़ जो एक्टर आहे, जेको आतिफ़ उनजो नालो हुयो, जेको उर्दू मीडिया जो एक्टर हुयो, ऐं उहो हिकिड़ी मूवी ठाहिण वारो आहे ज़ॉम्बीज़ ते। त इहा ॻाल्हि बि मुंहिंजे लाइ थोरी शॉकिंग हुई छो त असां वटि अहिड़ी मूवीज़ न ठहंदियूं आहिनि ऐं असां जेको आहे अहिड़ा जेके बि हूंदा आहिनि सब्जेक्ट हूंदा आहिनि असां अवॉइड कंदा आहियूं। असां चवंदा आहियूं त न, असां वटि सभिनि में जेको आहे सुठे में सुठा जेके कैरेक्टर्स असां वटि प्ले थींदा आहिनि, हिकिड़ो जेको आहे ससु नूंहुं वारा, ऐं जेको आहे कोई शादी करणु चाहींदो आहे त कोई भॼी करे शादी कंदो आहे, ऐं या त प्यार मोहबत जहिड़ा जंगियूं असां इहे ॾेखारींदा। असां वटि इहे सब्जेक्ट सक्सेसफुल हूंदा आहिनि, हिट मूवीज़ थींदियूं आहिनि। भई भॼी करे छोकिरे छोकिरी शादी कई, मूवी हिट थी वई। ससु नूंहुं जो जहिड़ो ॾेखारियो, ड्रामो हिट थी वियो। असां छो रियलिटी खां परे आहियूं? असां छो नथा रियलिटी खे फेस कयूं? असां छो जहिड़ा था ॾेखारियूं पंहिंजे ड्रामाज़ जे अंदरि, मूवीज़ जे अंदरि, रुगो भॼण था ॾेखारियूं, रुगो लव मैरिजिस था ॾेखारियूं, रुगो लव ट्रायंगल था ॾेखारियूं, हिकिड़ो छोकिरो त ॿ छोकिरियूं या ॿ छोकिरा त टे छोकिरियूं। असां छो अहिड़ा सब्जेक्ट चूज़ था कयूं? छा असां वटि सुठा सुठा सब्जेक्ट कोन्हनि के? सुठियूं सुठियूं मूवीज़ असां वटि तयारु नथा करे सघूं? असां वटि इलाही नॉवल्स आहिनि, असां वटि इलाही सुठा स्क्रिप्ट राइटर्स आहिनि, पर असां छो पंहिंजो पाण खे डिग्रेड करे वेठा आहियूं? शायदि जेकॾहिं असां पंहिंजे स्क्रिप्ट ते कमु कयूं, पंहिंजे एक्टर्स ते कमु कयूं, त शायदि असां पाकिस्तानी इंडस्ट्री, मूवी इंडस्ट्री अलाए किथे खां किथे पहुची वञे। अॼु जेका असांजी मूवी आहे, हॉट टॉपिक आहे जावेद इक़बाल, जेका जुमे ते रिलीज़ थियण वारी आहे 28 जनवरी ते। त असांजा गेस्ट उन रिलेटेड आहिनि, उन्हनि सां कचेरी कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त ही मूवी ठाहिण जो उन्हनि खे ख़्यालु कीअं आयो, मूवी में छा छा आहे। त बसि थोरो इंतज़ारु, छो त ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां पोइ इंशाल्लाह तव्हां सां मिलूं था, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु असांजा गेस्ट हिते मौजूदु आहिनि। बसि थोरो इंतज़ारु अञा, उन्हनि सां थोरी देरि में कचेरी कंदासीं। त मां तव्हांखे ॿुधाए रही हुयसि जावेद इक़बाल जे बारे में। जावेद इक़बाल उर्फ़ कुकड़ी, उनजो फेमस नालो हुयो। पंहिंजे मोहल्ले में दोस्ती यारी में उनखे कुकड़ी चवंदा हुआ, जंहिंजे करे हू ॾाढो फेमस हूंदो हुयो। ऐं जॾहिं सभु उनजे घर ताईं पहुता त तॾहिं उन्हनि खे ख़बर पई त भई कुकड़ी एक्चुअली हुयो केरु। ही वॉज़ मेंटली सिक। ऐं छाजे करे हू सिक हुयो, छा वजूहात हुयो जंहिंजे करे उनखे एतिरियूं शयूं करण ते मजबूर थियो हू। त बिल्कुलु असांजा प्रोड्यूसर हिते मौजूदु आहिनि, सॼी टीम हिते मौजूदु आहे। सॼी त न, हाफ टीम चइजे, हिकु हिसो चइजे। त उन्हनि सां कचेरी कंदासीं, पर थोरी देरि में असां तव्हांजे लाइ टीज़र बि रेडी कयो आहे, त तव्हां टीज़र इंजॉय कयो। उन खां पोइ जेको मां तव्हांखे इंट्रोडक्शन कराईंदसि। लाहौर शहर की आबादी 2 करोड़ होनी है। 2 करोड़ में से 80 लाख तो मर्द होंगे, 80 लाख में 20 लाख शादीशुदा होने हैं। उन 20 लाखों के 10 लाख बच्चे होंगे, उनमें से 5 लाख स्कूल जाते होंगे, उनमें से 500 हर साल गायब हो जाते हैं, पर किसी को परवाह नहीं होती। जी, त तव्हां टीज़र ॾिठो। आई होप त तव्हांखे टीज़र वणियो हूंदो। 28 जनवरी जुमे ते हीअ मूवी रिलीज़ थी रही आहे। त फर्स्ट डे फर्स्ट शो ॾिसणो अथव त हींअर ई पंहिंजी टिकट्स बुक कयो ऐं वञी जेको आहे सिनेमास ते हमिलो कयो। हमिलो कीअं कंदव त तव्हांखे जेकॾहिं वैक्सीन थियलु आहे त बिल्कुलु तव्हां पंहिंजा कार्ड्स खणी करे, वैक्सीन थियलु आहे त तव्हां वञी करे मूवी ॾिसी सघो था। ॿारनि खे बि जेकॾहिं हिकिड़ो बि डोज़ लॻल आहे त तव्हां उन्हनि जो जेको सेमी कार्ड हूंदो आहे उहो खणी करे तव्हां वञी करे मूवी इंजॉय करे सघो था। मां चाहियां थी त स्पेशली तव्हां पंहिंजे ॿारनि सां गॾु वञी हीअ मूवी ॾिसो, छो त ॿारनि खे बि थोरो जेको आहे उन्हनि जो ज़हन क्लियर थिए। त असां सां कोई जेको आहे एतिरी हद ताईं प्यारु ॾेखारे थो, अननेसेसरी जेको प्यारु ॾेखारे थो, त उनजो इन में मफ़ाद कहिड़ो आहे। भई असांजी फैमिली आहे, असांजा काज़न्स आहिनि, असांजो भाउ आहे, असांजी भेण आहे,
सभिनि खां वधीक प्यार त माउ पीउ करे सघनि था न। उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे कोई बि एक्स्ट्रा प्यार ॾींदो त थोरी देरि जे लाइ इंसानु सोचींदो ज़रूरु आहे त हिनखे मूं मां कहिड़ो मुफ़ाद आहे, कहिड़े बेसिस ते हीउ एतिरो मूंखे प्यार ॾेई रहियो आहे, त हिन जो एक्चुअली मक़सदु छा आहे। त बिल्कुलु ॿारनि सां गॾु वञी इहा मूवी ज़रूरु ॾिसजो ऐं इंजॉय कजो, ऐं पोइ जेको आहे मूंखे नेक्स्ट वीक में फीडबैक ज़रूरु ॾिजो। त बिल्कुलु असांजा गेस्ट हिते बिल्कुलु मौजूदु आहिनि, त मां उन्हनि खे वेलकम कंदमि। सभिनि खां पहिरियां मां इंट्रोडक्शन कराइणु चाहींदसि जेके प्रोड्यूसर आहिनि, एक्टर आहिनि ऐं पास जा क्रिकेटर बि आहिनि, जावेद अहमद काकेपोटो। उन खां पोइ जेको आहे फेमस होस्ट, डायरेक्टर, एक्टर पारस मसरूर आहिनि ऐं फ़हीम समेजो आहिनि, जेके हिन मूवी जा एग्ज़ीक्यूटिव प्रोड्यूसर बि आहिनि, जंहिं ऑस्ट्रेलिया में फिल्म मेकिंग जी एजुकेशन भी वरती है। तो मैं उन्हनि खे वेलकम कंदसि, उन्हनि सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सभिनि खे मां वेलकम थी कयां पंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां ऐं KTN जी सथ जी तरफ़ां। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मज़े में आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। ऐं कीअं पियो लॻे तव्हांखे हिते अची करे? मूंखे त ॾाढो सुठो पियो लॻे, बिकॉज़ तव्हां जेका रिसर्च करे वेठा आहियो त ऑलमोस्ट जेका इंफॉर्मेशन असां ॾियण पिया चाहियूं उहा ऑलमोस्ट तव्हां ॾेई चुका आहियो। मुंहिंजे ख़्याल में सुठे होस्ट जी इहा ई निशानी हूंदी आहे। हा, त बसि हाणे असां बाक़ी इहो ई ॿुधाए सघूं था त असां बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं असां ख़ुशि आहियूं। न खोड़ कचेरी करणी आहे तव्हां सां, 2 कलाक बिल्कुलु तव्हां सां विहणो आहे, कचेरी करणी आहे। सिर्फ़ु पहिरियां त मां तव्हां खां सवाल करणु चाहींदसि त तव्हांखे अहिड़ो कहिड़ो ख़्यालु आयो जो तव्हां हिन फिल्म खे प्रोड्यूस कयो, बिकॉज़ इट्स अ वेरी हार्ड प्रोजेक्ट फॉर पाकिस्तानी इंडस्ट्री। इन जो सॼो क्रेडिट वेंदो मुंहिंजो डायरेक्टर एंड राइटर अबू अलिया, जंहिं हिन सॼो पहिरियों नॉवल लिखियो। नॉवल खां पोइ जेको आहे रिसर्च सॼी कई ऐं फिल्म जे लाइ हिकिड़ो स्क्रिप्ट तयारु कयो। पोइ जॾहिं हुन मूंखे ॾेखारियो इहो सॼी शयूं, त हिन खे 22 साल गुज़री चुका आहिनि। हिनमहिल ताईं इन टॉपिक खे केर बि करण लाइ तयारु न हुयो। कोई असल में मां ॿुधायां त रिस्क खणण लाइ तयारु न हुयो। त हिन टॉपिक खे रिस्क खणणु माना तव्हांखे का ख़बर न आहे त तव्हां हीअ फिल्म हलाए बि सघो था या न, सेंसर मां क्लियर थींदी या न। सो इन जे लाइ जॾहिं मूंखे टॉपिक ॾिनो वियो त मूंखे तमामु ख़ुशी थी त मूंखे इहो ई करणु खपे। इन में 2 लॉजिक हुया। हिकु त तव्हां इन टॉपिक सां हिकु वॾो मैसेज ॾेई सघो पिया, जेको चवंदा आहिनि न जेको जावेद इक़बाल करे वियो, पर उनखे असां ख़तमु नथा करे सघूं, छो जो पाकिस्तान में हज़ारें लखें ॿिया जावेद इक़बाल वेठा आहिनि, पर असांखे जेको आहे केयरलेस न थियणु खपे। सो इन जे लाइ इहो मैसेज लाज़मी हुयो फिल्म ज़रिए, त जीअं हर घर में मैसेज अची वञे त जेको तव्हां पहिरियों चयो त ॿारनि खे तव्हां काॾे वञनि था त उन्हनि जो थोरो फीडबैक वठणु खपे, त काॾे थो वञे, स्कूल थो वञे, कॉलेज थो वञे या शहर में सामान जे लाइ थो वञे, पार्क ते खेॾणु थो वञे, त उन्हनि खे थोरो चेक एंड बैलेंस हुजणु खपे त तव्हांजो ॿारु किथे वञे थो, छा महफ़ूज़ हथनि में आहे। सही। ज़रूरी न आहे त को पराओ माण्हू तव्हां बिलीव, मां चवां हे दौर अहिड़ो आहे त बिलीव पंहिंजनि ते बि न कयो, नथो करे सघे ॿारनि जे स्पेशली माउ पीउ खां अलावा कंहिं ते बि तव्हां भरोसो नथा करे। जी बिल्कुलु। सो इहो माउ पीउ जी ज़िमेदारी आहे, जंहिंमें हिन में असां इहो सॼो ॾेखारियो आहे त इहो माउ पीउ जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त जावेद इक़बाल छा करे वियो, उन जे लाइ कुझु जेके हुयूं उन में, त उहे हिन फिल्म ज़रिए असां उहे मैसेज ॾिनासीं 2-3 त उन जे लाइ हे कहिड़ो केयर कनि, हाणे कीअं करणु खपे। ऐं स्टोरी में सॼो जेको आहे उहो असां ॿारनि जे लाइ ॾेखारियो आहे त ॿारनि खे तव्हां फ्री हैंड न छॾियो। सही। तव्हांखे छा थो लॻे त हिन मूवी खे ठाहिण खां पोइ जेको आहे असांजी फिल्म इंडस्ट्री जो जेको हिकिड़ो मतिलबु रिज़र्व थी विया हुया त असांखे अहिड़नि सब्जेक्ट्स ते मूवीज़ न आहिनि ठाहिणियूं, असां न ठाहींदासीं, मतिलबु उहे चयो न त कोई हथु न विझंदो आहे अहिड़नि सब्जेक्ट्स में, त व्हाट डू यू थिंक त अॻिते रस्ता खुली विया? बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो हिन फिल्म खां पोइ अल्हम्दुलिल्लाह जेको असांखे आवाम जे तरफ़ां ऐं बाक़ी कंट्रीज़ मां बि असांखे हिन फिल्म जो फीडबैक मिलियो आहे, तमामु पॉज़िटिव आहे। त हाणे ॾिसंदो तव्हां हिन फिल्म खां पोइ घणे टॉपिक्स ते ॿियनि ते बि फिल्म ईंदी ऐं थियणु खपनि। ॾिसो सिर्फ़ु जेके असां वटि हिकिड़ी फिक्स फिल्मूं थियल आहिनि, लव स्टोरी आहे, ससु नूंहं जो जहिड़ो आहे ऐं फैमिली जा प्रॉब्लम, यानी इन खां हटी करे बि ॿियूं घणा टॉपिक्स आहिनि जेके तव्हां बिल्कुलु मां इहा ई ॻाल्हि करे रही हुयसि त असांजी जेको फिल्म इंडस्ट्री जे अंदरि चाहे उहा ड्रामा इंडस्ट्री हुजे, सिर्फ़ु इहे ई टॉपिक्स हूंदा आहिनि। इन खां हटी करे कोई बि
जेको आहे रियल बेसिस ते कमु न करे रहियो आहे। बहरहाल ऑल द बेस्ट टू यू त तव्हां हिकिड़ो वॾो स्टेप खयो आहे ऐं इनशाला तव्हां सक्सेसफुल थींदा हिन में। पारस, तव्हांजो जेको हिन में कैरेक्टर आहे उहो SHO जो आहे? जी, SHO मलिक रियाज़ इन्वेस्टिगेटिव ऑफिसर हुयो जंहिं हिन केस के थ्रू आउट इन्वेस्टिगेट कयो पे। रिमांड ते जॾहिं जावेद इकबाल खे खयनि ऐं पोइ जुडिशल हुन जो केस जेसि ताईं थिए त उन दौरान जो सॼो सिलसिलो आहे हिन फिल्म में तव्हांखे नज़र ईंदो। तव्हांखे पंहिंजो कैरेक्टर कीअं फील थियो? मतिलबु तव्हां वाकई उन कैरेक्टर में गुम थी विया त तव्हांखे फील थिए पियो त वाकई जेको यासिर हुसैन जावेद इकबाल जो कैरेक्टर करे रहियो आहे उहो वाकई जावेद इकबाल आहे? बिल्कुलु ईअं ई असल में थ्रू आउट जॾहिं बि मूं ज़िंदगी में कमु कयो आहे, कोई बि कैरेक्टर कयो आहे, त इहा मां पंहिंजी हिकिड़ी ज़ाती दिलि जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त मां जेको बि कमु कंदो आहियां उहो मां इहो सोचे कंदो आहियां त शायदि इहो मुंहिंजो आख़िरी कमु हुजे। त ईअं ई जावेद इकबाल जो जॾहिं स्क्रिप्ट मूं वटि आयो ऐं उन खां पहिरें डायरेक्टर साहिबु अबू अलिया मूंखे पहिरें 2 पंहिंजी फिल्म्स ऑफर करे चुको हो, पर ड्यू टू सम रीज़न्स उहो मां कोन करे सघियुसि। त इहो स्क्रिप्ट 3 भेरो मां सम्झो त मां 2 दफ़ा मना करे चुको आहियां हिनखे ऐं शायदि मूंखे वरी ॿीहर कास्ट न करे, पर थैंक्स टू अबू अलिया, ही ऑलवेज प्रेज़ माई वर्क। माशाअल्लाह। त उन मूंखे चयो त नवा तूं सुठो अदाकार आहीं ऐं तोसां कमु करिणो आहे मूंखे। त उहो स्क्रिप्ट उन पढ़ायो मूंखे त आई वॉज सरप्राइज़्ड। त जावेद इकबाल तक़रीबन 20-22 साल पहिरें मां नंढो हुउसि जॾहिं मां डॉन अख़बार में मेन सुर्खी पढ़ी हुन जी तस्वीर सां ऐं मां हुन जी शिकिल ॾिठी ऐं मां उहा सॼी स्टोरी पढ़ी त मां केतिरनि ई ॾींहंनि ताईं डिस्टर्ब हुउसि ऐं मूंखे निंड कोन ईंदी हुई। मां अजीब, छो जो मां नंढे हूंदे खां काफ़ी सेंसिटिव रहियो आहियां, त मां ॾाढो दिलि ते वठी वरिती इहा ॻाल्हि ऐं थ्रू आउट मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि हुई त इन माण्हू इहो छा कयो। सही। पारस, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त कॉल था वठूं पिया। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वधीका आला सायो मगन। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। भा तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? केरु पियो ॻाल्हाए? अल्लाह जो शुक्र। अब्दुल वहाब उमरो सचल कोठा। जी जी भा, छा चवणु चाहींदव? जावेद भाई जी के जस्ता ॾियूं उनखे उनजी टीम खे सलाम था पेश कयूं जंहिं फिल्म ठाही आहे। जी जी थैंक यू भाई। थैंक यू, उन खां अलावा पारस सरवर साहब खे बि जस्ता ॾियूं जो हिन दौर में टेली फिल्म ठाहे असांखे ॾिसण जो मौक़ो मिलियो। सही। महिरबानी महिरबानी। फीचर फिल्म आहे, सही आहे, फीचर फिल्म आहे, टेली फिल्म न आहे। जी 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 जी। तो पारस भाउ असां सभु इहो पुछण पिया चाहियूं त जॾहिं असां नंढपण हूंदासीं ॾाढियूं फिल्मूं ॾिसूं, सिनेमा ते ॾिसंदासीं या विषया जो दौर हूंदो, उहो दौर आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वियो आहे। इन ते तव्हां थोरी नज़रसानी कंदा त वरी महिरबानी। ठीक आहे भाई, ठीक आहे। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। जी बस इन ते नज़रसानी छा, टेक्नोलॉजी आहे एडवांस थींदी वई, VCR जो ज़मानो हुयो ऐं उन महिल जेके कॉन्टेंट हुयो, जेको शयूं हुयूं काफ़ी सीरियस। असल में ॻाल्हि इहा आहे जो थ्रू आउट हिकिड़ो वॾो ड्रेस्टिक चेंज आयो आहे असांजी इंडस्ट्री में। साईं जेका ॻाल्हि कई उनजो अगरि मां जवाबु ॾियां त पहिरें जेके क्रिएटिव माइंड्स हुया या जेके क्रिएटिव चॉइसिस जिन्हनि जे हथ में हुयूं उहे पाण बि इंटेलेक्चुअल्स हुया। ठीकु आहे न। हाणे जीअं साईं खे शाबाश आहे जो अहिड़े क़िस्म जे प्रोजेक्ट के साईं इन्वेस्ट करण जो सोचियो। छो जो साईं आर्टिस्टिक माइंड माण्हू आहे, ठीकु आहे, क्रिएटिव माइंड माण्हू आहे, पाण बि अदाकारी थो करे, स्पोर्ट्समैनशिप आहे हिननि जे अंदरि। त अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके आर्ट ते सम्झी करे उन ते इन्वेस्ट कनि। पर हींअर घणो करे वक़्त सां गॾु इहो थियो जो उन्हनि माण्हुनि जे हथ में क्रिएटिव चॉइसिस अची वियूं जिन्हनि जी ओरिएंटेशन बिज़नेस वारी आहे ऐं दे बिलीव इन बिज़नेस कयो, बिल्कुलु कयो, बट तव्हांखे पोइ आर्ट जी बि सम्झ अचणु घुरिजे न। जंहिं बि कम में तव्हां ज़ाहिरा इन्वेस्ट कंदो, फॉर एग्जाम्पल तव्हां प्रॉपर्टी या कंहिं ॿिए बिज़नेस में, त अहिड़े ई तरीक़े सां हिते बि ड्रेस्टिक चेंज आयो। पहिरें सीरियस टॉपिक्स ते ड्रामा ठहंदा हुया, कुझु बायोपिक्स बि ठहियूं आहिनि हिते ऐं सिंधी में बि ठहियूं आहिनि। जीअं जेके धाड़ेल सिंध जा गुज़रिया आहिनि उन्हनि ते फिल्मूं ठहियूं आहिनि, बायोपिक्स ठहियूं आहिनि, ठीकु आहे, पर दे वर लाइक उन्हनि जो हिकिड़ो पॉज़िटिव इमेज बि हो, इन्हनि खे चवंदो डार्क हीरोज़, ठीकु आहे न। बट इहा जेका फिल्म आहे ऐं ऑब्वियसली साईं चए थो त हुन ते नज़रसानी इहा ई आहे त बाय द टाइम शयूं चेंज थींदियूं वयूं आहिनि, एडवांस थींदियूं वयूं आहिनि। VCR ते ऐं उन महिल जेके शयूं फिल्मूं हूंदियूं हुयूं उहो डिफरेंट उन्हनि जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो। हाणे एडवांसमेंट, कैमरा, टेक्नोलॉजी, एक्टिंग सभु डिफरेंट थी वियो आहे। ॻाल्हियुनि ते बि डिस्कस कंदासीं, पर वक़्तु हिकिड़ो ब्रेक जो।
Gee, viewers, now it's time for a short commercial break, so don't go anywhere. We will be right back, so stay with us. क्यों इश्यू भी भाई? जी वेलकम बैक व्यूअर्स। बिल्कुल ये लाइव जा यही मज़ा होंदा है न, असां नंढा नंढा भंड न कयूं त मज़ो न ईंदो आहे, ख़बर न पवंदी आहे त इहो बि लाइव आहे। त शोभी भाई भी अची विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। कैसे शोभी भाई? ठीक ठाक हूँ और आया हुआ था पहले से जी जी लेकिन कुछ ऑफिस में काम थे तो मैंने तो कुछ बोला ही नहीं कि आप लेट क्यों हुए। शोभी भाई भी अच्छी आप वजाहत क्यों दे रहे हैं? और कैसा लग रहा है आज जो हमारी टीम आई हुई है जावेद इकबाल? बहुत ज़बरदस्त है। जावेद इकबाल का टीज़र मैंने देखा, मुझे ये इल्म में नहीं था कि किन लोगों ने किया और कैसे किया। प्रोजेक्ट बहुत ज़बरदस्त है। इवन ये कि जो उसका स्क्रिप्ट है वो भी बहुत मज़ेदार होगा, मज़ीद हम देखेंगे जब। जो एक जिसे कहते हैं कि जो कॉन्सेप्ट है वो बड़ा रियलिस्टिक है, रियल है और जाहिर है जो सच होता है वो हमेशा हिट होता है। बिल्कुल। तो मैं उम्मीद करता हूँ और मेरी ये दुआ भी है अल्लाह से कि जितना हमें टीज़र को प्रमोशन मिली है, लोगों ने पसंद किया है, जब ये वीडियो ऑन एयर हो तो उससे कहीं गुना ज़्यादा अल्लाह रब्बुल आलमीन तरक्की आमीन इंशाल्लाह इंशाल्लाह। बिल्कुल व्यूअर्स मां तव्हांखे वरी ॿुधायां त जावेद इकबाल हिकिड़ी मूवी आहे, सीरियल किलर हुयो जावेद इकबाल, जंहिं ते इहा मूवी तयारु कई वई आहे। त 28 जनवरी जुमे जे ॾींहुं इहा मूवी रिलीज़ थी वई आहे। त पंहिंजी फैमिली ऐं ॿारनि सां गॾु वञी करे हीअ मूवी इंजॉय कजोसि। त फ़हीम बि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां माशाल्लाह सां फिल्म मेकिंग पढ़ी आहे ऐं तव्हां हुन ते कमु बि कयो आहे, त बेसिकली तव्हां हिन मूवी में एग्ज़ीक्यूटिव प्रोड्यूसर आहियो। तव्हां छा था चओ हिन मूवी जे बारे में? First of all, thank you so much for having us. Thank you. It is really honored to be here. Film making दुनिया पूरी में बेहतर खां बेहतर सिनेमा बहितरी जी तरफ़ थी वञे। भाऊ पारस चयो त CD कैसेट्स खां सिनेमा उन खां VCR खां असां अॻिते अची विया आहियूं। त फिल्म मेकिंग पढ़ण खां पोइ हॉलीवुड, ऑस्ट्रेलियन इंडस्ट्री, इंडियन इंडस्ट्री, नाइजेरियन इंडस्ट्री, वरी जॾहिं असां पंहिंजे लोकल कंटेंट खे था ॾिसूं त हुन में ऑडियंस खे इंगेजिंग कंटेंट न आहे। उनजा काफ़ी रीज़न्स आहिनि, या त केरु इन्वेस्ट करण लाइ तयारु न आहे, या को अहिड़ो फिल्म मेकर न आहे, या त पब्लिक जी डिमांड ओड़ी न आहे। पर जीअं ई जावेद इहो डिस्कस कयो आइडिया, एंड अगेन क्रेडिट गोज़ टू अबू एलिया जंहिं स्क्रिप्ट लिखियो ऐं उन सॼी शइ खे डायरेक्ट कयईं। पोइ मां ऑस्ट्रेलिया में हुउसि, मूं काफ़ी हुते साइकोपाथ मूवीज़, थ्रिल्स, फिक्शन्स, क्राइम उन ते ॾाढो मुंहिंजो कमु थियल आहे। त जेतिरो मुंहिंजो इनपुट हो उन में आंदोसीं। ऐं चैलेंज इहो हो त स्क्रीन प्ले अहिड़ो हुजे जो माण्हू ॾिसनि। इट इज़ वेरी डिफिकल्ट टू पोर्ट्रे के हुन ॿारनि खे कीअं मारियो। ठीकु आहे, या ॾाढो मतिलबु इवन असां ॻाल्हायूं था उन ते ई तव्हांजा लिंग कंडारजी था वञनि त 100 ॿार, इट्स नॉट अ 1 or 2 or 3, 100 किड्स। त स्क्रीन प्ले ॾाढो इम्पोर्टेंट आहे हिन मूवी में कि तव्हां उहा पूरी स्टोरी था ॾेखारियो। हिन स्टोरी जो कतई मक़सदु न आहे त जावेद इकबाल वॉज़ अ हीरो, पर हिकु मेंटल इलनेस आहे जंहिंखे हाईलाइट कयो आहे। गॾोगॾु पेरेंट्स जी, ॿारनि जी, सोसाइटी जी रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे उन जो हिकिड़ो मैसेज आहे। त उन क्रिएटिव पार्ट में मुंहिंजो रोल रहियो आहे। मां शूट ते न हुउसि छाजे करे कोविड हो, कोविड में मां ऑस्ट्रेलिया खां न अची सघियुसि। पर इहो जेको तव्हांखे 30 सेकेंड जो टीज़र नज़र थो अचे, इन जे पोयां ॾींहं राति जी महिनत आहे। ऐं एक्टर्स खां वठी एडिटिंग, पोस्ट प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, हर गफ़र जी, टी बॉय, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे। ऐं उहो फाइनल प्रोडक्ट तव्हांजे साम्हूं आयो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। उमेद आहे त इहो सभिनी खे पसंदि ईंदो, असांजे ऑडियंस खे। इंशाल्लाह। ऐं तव्हां छा था सम्झो हिन जा प्रमोशन्स जेके थियनि पिया या जेके प्रीमियर्स वग़ैरह जेके तव्हां करण वारा हूंदा या कया बि हूंदा, त असां वटि जेको आहे प्रीमियर्स ऐं जेके प्रमोशन्स थींदा आहिनि उन लेवल ते न थींदा आहिनि जेके थियणु खपनि। असां पड़ोसी मुल्क जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहो केॾा प्रीमियर्स कंदा आहिनि, केॾा प्रमोशन्स कंदा आहिनि। असां वटि इहा शइ नथी थिए, इन जो रीज़न छा आहे? ॾिसो, ॿ टे शयूं आहिनि। मूवीज़ तव्हां यू कैन नॉट कंपेयर विद 500 करोड़ जी मूवी सां, स्पेशली हिते लोकल इंडस्ट्री में। भले बजट थोरो ई हुजे पर हिकिड़ो ब्लॉकबस्टर हुजणु खपे। एग्ज़ैक्टली उहो असां हिन फिल्म में कयो आहे। त असां जेको वधीक कमु कयो आहे करेक्टर्स ते कयो आहे। तव्हां जीअं जावेद इकबाल खे ॾिसंदो तव्हांखे लिटरली रिज़म्बलेंस लॻंदी जेको एक्चुअल जावेद इकबाल हो। हद खां वधीक अटेंशन टू डिटेल ॾिनल आहे हुन में।
ऐं उन जे ई करे असांखे ऑडियंस जो एॾो ज़बरदस्त रिस्पॉन्स मिलियो आहे जेको सोशल मीडिया ते आहे। असांजा ऑडियंस ॾाढा एक्सपर्ट, ॾाढा क्लेवर आहिनि, ॾाढा वेल एजुकेटेड आहिनि। हुननि खे नेटफ्लिक्स एक्सेस आहे, हुननि खे प्राइम जी आहे, हॉलीवुड जी आहे, बॉलीवुड जी आहे, पूरी आहे, त उहो तव्हांजो कंटेंट छो ॾिसनि? उन जे करे तव्हांखे क्वालिटी कंटेंट ठाहिणो पवंदो। जॾहिं क्वालिटी कंटेंट ठहंदो देन तव्हां वॾा प्रीमियर बि करे सघो था। अट्रैक्शन खपे न, व्यूअर खे अट्रैक्शन खपे। आई थिंक प्रीमियर जो बैक टू बजट, अगरि तव्हां वटि वॾी बजट आहे, तव्हां स्पेंड करणु चाहियो था त करे सघो था, पर अगरि तव्हां पंहिंजी क्वालिटी कंटेंट ऐं स्क्रिप्ट राइटिंग ऐं स्क्रीन प्ले बहितर कंदो, स्ट्रॉन्ग कंदो, त मुंहिंजो ख़्यालु आहे त ऑडियंस खे उहो वधीक वणंदो। स्पेशली अॼुकल्ह जे दौर में वेब सीरीज़ ॾाढियूं थियूं हलनि, माण्हू पसंदि था कनि त रियल कैरेक्टर्स जी स्टोरीज़ हुजनि, फिल्म मेकिंग में डाइवर्सिटी हुजे, कैरेक्टर्स में डाइवर्सिटी हुजे, ठीकु आहे, त उहो रिलेट करे सघनि त यार ही कॉमन माण्हू आहिनि जेके असांखे मोहल्ले में नज़र ईंदा आहिनि, गलियुनि में, चौराहनि ते, होटलनि ते नज़र ईंदा आहिनि, इहे ई माण्हुनि जी स्टोरीज़ आहिनि। बिल्कुलु। ऐं जावेद इक़बाल जिन ॿारनि खे किडनैप करे उन्हनि खे जेको फिज़िकल अब्यूज़ कंदो हुयो ऐं उन्हनि खां पोइ जेकॾहिं पोइ जेको आहे उन्हनि जो मर्डर कंदो हुयो, त उहे ॿार उहे ई हूंदा हुया जेके आसे पासे में उनजे पाड़े में रहंदा हुया या स्ट्रीट्स ते जेके घुमंदड़ फिरंदड़ हूंदा हुया, जेके लावारिस हूंदा हुया, यतीम हूंदा हुया, उन्हनि ॿारनि खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट कंदो हुयो। उन खां पोइ जेको आहे उन्हनि खे जेको आहे अब्यूज़ कंदो हुयो ऐं पोइ उन्हनि जो मर्डर कंदो हुयो। ऐं मतिलबु छा हुनजे माइंड में उन वक़्तु हलंदो हुयो, छो हुन ईअं कयो, अॼु ॾींहं ताईं का ख़बर कोन्हे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं अदालत को फ़ैसिलो कयो उन जे बारे में, त असांखे ख़बर इहा पई त सेंट्रल जेल में हुयो लाहौर में, ऐं उते हुन पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी करे मारे छॾियो। त इहे छा रीज़न्स हुया, इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। त मे बी जॾहिं मूवी रिलीज़ थिए त असांखे उहे शयूं ख़बर पवनि, बेसिक स्टोरी जी असांखे ख़बर पए। छो आसे पासे मां असां किथां बि का बि ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त असांखे इलाही शयुनि जी ख़बर पवंदी आहे, पर एक्चुअली छा हुयो मूवी ॾिसण खां पोइ ख़बर पवंदी। त कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। सर, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि, तव्हांजो एतिरो माशाल्लाह सां इन्वेस्ट कयो आहे हिन मूवी जे अंदरि, त तव्हांखे इहो थोरी देरि लाइ ख़्यालु न आयो स्क्रिप्ट पढ़ण खां पोइ त मां हिन में एतिरो इन्वेस्ट कयां थो त मूंखे उहो हुनजो मतिलबु रिटर्न मिले न मिले, मुंहिंजा पैसा ज़ाया थी वञनि, पोइ मां छा कंदमि? ॾिसो, मां हिकु नंढो बिज़नेसमैन बि आहियां। मां सऊदी अरब में जॉब कई आहे, बिज़नेस बि कई आहे। उन खां बाद में जॾहिं पाकिस्तान आयुमि त लाइफ जेकी बि आहे न तव्हांजी, जेसि ताईं तव्हां रिस्क नथा खणो कोई बि कम में सक्सेस नथा थी सघो। जेकर मां सिर्फ़ु प्रॉफिट लाइ सोचां ऐं मां कयां त हीअ शइ मां वठी करे खपाईंदुमि त हेतिरो प्रॉफिट थींदो, उहो तव्हांजो को वठण वारो तयारु न हूंदो। जेसि ताईं तव्हां कंहिं बि बिज़नेस में, कंहिं बि कम में रिस्क न खणंदो। त रिस्क इहा खईंसीं असां, अल्हम्दुलिल्लाह सुठो फीडबैक मिलियो आहे ऐं ॾिसूं था आवाम जो रिएक्शन छा थो अचे। इंशाअल्लाह। बाक़ी फिल्म जेकी आहे असां वटि तमामु घणियूं ठहनि, तमामु घणियूं थियूं, ऐं उन्हनि खे जेको आहे असां कॉपी पेस्ट था कयूं, इन जे करे असांजी इंडस्ट्री फ्लॉप थी वञे, जेको ऑलमोस्ट असांजे फिल्म इंडस्ट्री में थिए थो, जेको तव्हां मिसाल ॾिनो इंडिया जो या ॿी कंट्रीज़ जो कंहिंजो बि। सो असां वटि हिकिड़े पंहिंजूं तमामु घणियूं रियल स्टोरीज़ आहिनि, पर उन ते के रिस्क खणण लाइ तयारु कोन्हे, जंहिंजे करे असांजी फिल्म इंडस्ट्री थोरो बेक आहे। तव्हांखे जॾहिं स्क्रिप्ट मिलियो जावेद इक़बाल जो, त उन खां पोइ तव्हां इन ते पाण रिसर्च कयो? जी बिल्कुलु, मां बिल्कुलु, छो जो न रिसर्च त चलो मां न्यूज़ में हेॾो ॾिठोसीं सभु कुझु, उन जा एतिरा वीडियोज़ न हुया, हिकिड़ो वीडियो आहे जेको अदालत में उहो ॻाल्हाए थो। उन खां बाद में जॾहिं मां स्क्रिप्ट पढ़ियुमि, उहो मां 3-4 दफ़ा पढ़ियुमि, त पोइ मूंखे सॼी स्टोरी जी ख़बर पई। पोइ जेकी मां पुराणी न्यूज़ खोलियां पियो, सर्च कयां पियो, त मूंखे उहा सेम टू सेम लॻे पई जेको मां स्क्रिप्ट पढ़ी चुको हुउमि। उन खां पोइ असां अॻिते वर्क शुरू कयोसीं त हाणे कास्ट कहिड़ी हुजणु खपे। सही, इन ॻाल्हि ते बि ॻाल्हायूं था, कास्ट ते बि ॻाल्हाईंदासीं, ऐं जेको मेन कैरेक्टर प्ले करे रहिया आहिनि यासिर हुसैन, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। त कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक, केरु पियो ॻाल्हाए? जी जी आमना, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी बिल्कुलु ठीकु ठाक। जी आमना, छा चवणु चाहींदव? ॻाल्हायो ॻाल्हायो। हेलो आमना। वालेकुम अस्सलाम। आमना, आप कैसी हैं? आपकी फैमिली कैसी है? ठीक हैं? अब्बू कैसे हैं? बाबा कैसे हैं? बहुत शुक्र है, अल्लाह का करम है, मालिक का एहसान है। और
वाह आमना वाह थैंक यू आमना, मेरे बिल्कुल लिए आमना बिल्कुल असांजा गेस्ट भी हिते मौजूद आहिनि मां तव्हांजे हवाले सां थोरो पंहिंजे गेस्ट्स खे ॿुधाइणु चाहींदसि त आमना 9 ईयर ओल्ड आहे ऐं माशाल्लाह शी इज़ अ वेरी ब्यूटीफुल सिंगर ऐं असांजे शो में बि अची चुकी आहे त बिल्कुलु उहे वायूं ॿुधाईंदी आहे उहे कसीदा ॿुधाईंदी आहे माशाल्लाह सां जेके असां सोचे बि नथा सघूं ऐं एॾा ॾुखिया हूंदा आहिनि त जी आमना छा था ॿुधायो अॼु जी जी ॿुधायो ॿुधायो ओ कदिया मिलता वले यार रे ओ कदिया मिलता वले यार रे मेरे लोलो चीख पुकार रे मेरे लोलो चीख पुकार रे ओ कदिया मिलता वले यार रे मेरी जिंदड़ी कोई उदास जबरदस्त आवाज बेहतर माशाल्लाह पास ना पास मेरी जिंदड़ी कोई उदास रे मेरा सावन पास ना पास रे मुझे मिलना प्यार कहार रे मुझे मिलना प्यार कहार रे वाह आमना जबरदस्त माशाल्लाह मुझे थैंक यू आमना थैंक यू सो मच जबरदस्त आवाज पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं ऐं मुंहिंजे ख़्याल सां थोरो हिते इंजॉय बि कजे छो त शो बि भाई हुजे ऐं गानो न हुजे त ईअं थी नथो सघे सोच के कुछ और आया था जी लेकिन अभी आमना का गाना सुन के जो है ना यकीन माने ये बच्ची वाकई में इतना सुरीला गाती है कि इसने जो है मेरे जो है रोंगटे खड़े कर दिए, रूह खुश कर दी जिसे कहते हैं। जी 9 साल की बच्ची, 9 साल की बच्ची राग पे इतना मुश्किल चारों काशी जिसे भूप कल्याण भी कहते हैं, तो ये हमेशा मैंने देखा है कि वो ही सिलेक्ट करती है जो मुश्किल राग हो। तो आमना मैं इस दुनिया के गम सोच के आया था नहीं हमें गम नहीं चाहिए लेकिन मैंने इरादा चेंज कर लिया है और मैं गुस्ताखी कर रहा हूँ एक खान साहब फतेह अली का गाना गाने की। सही पानी पानी सारे ने रे माँ पानी सारे कारे सारे नि सदा पदानी पामगा रे सा रे सा नि सरे रे रे नि सरे रे रे नि सरे रे रे नि सरे नि सरे रे रे नि सरे रे नि सा पा गा रे सा गा रे सा रे रे मा पानी गा रे सा नि सा रे गा रे सा नि सा रे गा रे सा नि सा रे गा रे सा पा मा गा रे। तो डाडा दुखना कोई इस तो डाडा दुखना कोई यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े इस तो डाडा दुखना कोई इस तो डाडा दुखना कोई यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े।
पतझड़ बन गया ने बरसाता। नागन वांगू वंगदियां रातां पतझड़ बन गया ने बरसाता। दुख आवे ते रोवण अखियां चारों पासे होए हनेरा। दुनिया विछड़े नहीं परवाह दिलदार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े। इस तो डाडा टुकड़ा कोई इस तो डाडा टुकड़ा कोई यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े किसे दा यार ना विछड़े। वेरी नाइस ज़बरदस्त। क्या बहुत आला शोभी भाई। ये निभा लिया गया है। हाँ, बिल्कुल बिल्कुल। क्योंकि खान साहब का गाना मुश्किल है, एक तो उनकी जो नोटिशन सरगम बोलने का स्टाइल था वो मैं शुरू में ही बहक चुका था। सही। तो मैंने कहा इसको किस तरह बैलेंस कर लें, कट कर लिया उसको। चलो हाँ ज़बरदस्त। पारिस मां तव्हां खां पुछणु चाहींदमि जॾहिं तव्हांखे कैरेक्टर ऑफर्ड थियो ऐं जॾहिं तव्हां सेट ते विया फर्स्ट जेका शूट हुई ऐं जेका इन्वेस्टिगेशंस थियूं ऐं उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मतिलबु सच त हुन ऑलरेडी ॻाल्हाए चुको हुयो जावेद इक़बाल, पर कुझु हिन में एक्शन सीन्स बि आहिनि मूवी जे अंदरि। जी जी बिल्कुलु चेज़िंग सीक्वेंसिस आहिनि ऐं जॾहिं ख़ासि तौर ते उन जे साथियुनि खे पकड़ण जे लाइ त उहे आहिनि उन में एक्शन बि आहे ऐं थ्रू आउट इन कैरेक्टर में रहंदे जेको मूं एक्सपीरियंस कयो त बीइंग अ पुलिस इंस्पेक्टर और ऑन एनी डेजिग्नेशन यू आर त तव्हांजे मथां हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे ऐं पोइ जॾहिं तव्हां मां पहिरें सोचींदो हुउसि त कीअं चेज़िंग थींदी हूंदी कीअं झलींदा हूंदा छा थींदो हूंदो त इन फिल्म में इन एक्शन जो मौक़ो मिलियो ऐं सुठी ॻाल्हि इहा हुई सभिनी खां वधीक जो अबू अलीहा स्क्रिप्ट में हिकिड़ो त मार्जिन काफ़ी आहे मज़े जा सीक्वेंसिस आहिनि पूरो स्टोरी लाइन जीअं उन्हनि ठाही आहे उन जो प्लॉट में त उन्हनि असांखे मार्जिन ॾिनो स्पेस ॾिनो त तव्हां पंहिंजी तरफ़ खां जेतिरो भरपूर एड इन करे सघो था त उन्हनि असांजे मथां काफ़ी शयूं छॾियूं स्मार्ट चॉइसिस असां पंहिंजी तरफ़ां खयूं पिए। ॿियो इहो जो उन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो त मां एक्टिंग कोचिंग बि कयां हिन फिल्म जी त बाक़ी एक्टर्स सां कमु करणु ऐं उन्हनि जे मैथड खे बि सम्झण में ॾाढो मज़ो आयो। त थ्रू आउट ऑन सेट्स ऐं स्क्रीन जे लाइ एक्टिंग कंदे बि ऐं इन खां अलावा जेको बाक़ी टाइम गुज़रे पियो त थ्रू आउट हिकिड़ी ॾाढी पॉज़िटिव वाइब हुई। हर कोई कमु करणु पियो चाहे ऐं हर कोई कम खे बहितर करणु पियो चाहे ऐं कोई बि माना रिलेक्टेंट न हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मुंहिंजा अॼु ताईं जेके बि प्रोजेक्ट्स मूं कया आहिनि उन में उहे ई हिट थिया आहिनि जंहिंमें डायरेक्टर खां वठी आख़िरी स्पॉट बॉय ताईं बि पॉज़िटिव एनर्जीज़ हुजनि। त इन प्रोजेक्ट में बि आई एम वेरी होपफुल। हिकिड़ो त स्क्रिप्ट सुठो आहे, अदाकार इन में बहितरीन आहिनि ऐं टीम हिकिड़ी सुठी ठही वई जेका ॾाढी पॉज़िटिवली उन सॼी शइ खे एग्जीक्यूट कयो। त थ्रू आउट द प्रोसेस आई रियली एंजॉयड इट। माशाल्लाह माशाल्लाह। सर तव्हां हिकिड़ो मतिलबु स्क्रीन शेयर कई आहे जीअं तव्हां पाण बि माशाल्लाह सां सिंधी आहियो, पारस सिंधी आहे ऐं फ़हीम सिंधी आहे, वरी तव्हां उहा उर्दू आर्टिस्टनि सां हिकिड़ी स्क्रीन शेयर कई आहे। त घणो करे जेको आहे अहिड़ी मूवीज़ जेकॾहिं ठहंदियूं आहिनि बिग बजट मूवीज़ हूंदियूं आहिनि या अहिड़ा अगरि प्रोजेक्ट्स थियनि त उन में सिंधी आर्टिस्टनि खे चांस न ॾिनो वेंदो आहे। त तव्हां माशाल्लाह सां सिंधी आर्टिस्ट बि कीअं आहे? मां तव्हांखे ॿुधायां मां KTN ते 3-4 प्रोग्राम करे वियो आहियां इन ई बिहाफ ते। त मां जंहिं प्रोजेक्ट ते रहियो आहियां मां प्रायोरिटी ॾींदो आहियां कम वारनि खे। ऐं जॾहिं मां सऊदी अरब में हुउमि मां हिकु कंपनी में हुउमि एज़ अ प्रोजेक्ट मैनेजर त मां सिंध मां तक़रीबन कोई 300 माण्हू मां सिंध मां हितां सिंधी खणी वियुमि। छो जो सिर्फ़ु इन जे लाइ कुझु पाकिस्तान या ॿिए शहरनि जा हुया पर सिंध मां खणा कयो इन जे लाइ त जेतिरी तव्हां कुझु सपोर्ट करे सघो था कंहिंजी जिथे बि आहियो उन्हनि खे सपोर्ट कयो। बाक़ी हर कंहिंजो पंहिंजो नसीबु आहे।
उहो पाण महिनत कंदा। सही हिन में सिंधी एक्टर हे वेठो आहे त मुंहिंजे भरिसां इन खां वधीक अञा छा, सही यानी जेको चवंदा आहिनि न क्रीम मां पाण सां गॾु खई आहे, जी जेको पंहिंजी एक्टिंग सां गॾोगॾु मूंखे बि ट्रेंड कंदो हुयो, सही मूंखे बि सम्झाईंदो हुयो, सही। छो जो इहो असांजी चवंदा आहिनि न कल्चर में बि आहे, सभिनी में आहे। जी। त जिथे नंढो मां मिसाल ॾींदो आहियां त चवंदा आहिनि त कुझु बि थी पर पंहिंजो पंहिंजो हूंदो सही आहे, ॻाल्हि पंहिंजो मारे बि छांव में रखंदो आहे, भले मारे उहो ई, असां इन खे एक्सेप्ट कंदा आहियूं त हिन मारियो आहे, भले इहो ई पर मारे पोइ बि छांव में रखंदो त यार। सही। सो इहा शइ हिकु नेचुरली हूंदी आहे त तव्हां पहिरियों त पंहिंजी फिल्म खे ॾिसो। मां फिल्म ते उहो कंप्रोमाइज़ कॾहिं न कंदो आहियां जेकी मुंहिंजी फिल्म खे डैमेज करे, सही चाहे कोई बि हुजे हुन में, सही पोइ उन ते असां डिस्कस कंदा आहियूं त कहिड़ो बहितरु आहे। सो इहा सभु शयूं ॾिसी करे पोइ असां सभिनी खे चांस ॾींदा आहियूं। ठीक सो इन जे करे मां असांजा कोई सिंधी एक्टर आहिनि कॉमेडियन, मां हिकु ॿी फिल्म ते वञा पियो त मां उन कॉमेडियन खे बि रीच कयो आहे, अरे वाह अलीकुल मलाह खे कयो आहे, असगर खोसे खे कयो आहे, सुराब खे कयो आहे, ॿ टे ॿियनि खे बि, त जेकर तव्हांखे शौक़ु आहे अचो, प्लेटफॉर्म मूं वटि आहे, मां थो तव्हांखे इन माशाल्लाह करायां, that's अचो good। त सही। हाँ हाँ सो इहे शयूं स्टेप आहिनि, बाक़ी हाणे हुननि जो कमु आहे त इनखे कीअं था कीअं प्रूव एक्सेप्ट था करणो, कीअं कनि था। सही ठीक है। ते असां वटि कॉल बि आहे दुआ जी मुल्तान मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दुआ कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। जी दुआ छा चवणु चाहींदव? जी सर, तव्हांखे वेलकम कंदासीं जावेद कुमार साहब। जी जी थैंक Thank you so much. थैंक यू। ऐं अलाह साईं सदुआ आहे, अलाह साईं अञा तव्हांखे तरक़ी ॾे। थैंक यू तव्हां सभिनी जी दुआऊं खपनि। आमीन आमीन आमीन। आमीन। हा, ऐं मां हिकिड़ो सॉन्ग ॿुधाइणु चाहींदमि ऐं सॼी टीम खे वेलकम कंदमि। जी जी thank you, अदी बिल्कुलु। ऐं गानो जी जी सॉन्ग ॿुधाइणु चाहींदमि। जी जी अदी ॿुधायो ॿुधायो। डेडिकेट कंदमि जी। अच्छा ठीकु आहे। कंहिंखे डेडिकेट कंदव? रूबी अली। रूबी अली खे? जी ओके ठीकु आहे। हेलो जी जी अदी गानो ॿुधायो, असां इंतज़ारु पिया कयूं, रूबी बि इंतज़ारु पई करे। ॿुधायां थी। याद किरो संभाल कम कह छोड़े ठीक आहे आदि, थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। अच्छा तव्हां पाण बि हिन में एक्टिंग कई आहे, ASI जो कैरेक्टर कयो आहे, जी। त तव्हांखे कीअं फील थियो इहो कैरेक्टर निभाईंदे? तमामु ॾुखियो, छो जो हिकु त मुंहिंजी ॿी फिल्म आहे जंहिंमें मां एक्टिंग कई आहे। सो ॾाढो ईज़ी हूंदो हो, जॾहिं पारस सम्झाईंदो हो, सॼो ट्रेंड कंदो हुयो, टोन सम्झाईंदो, बिल्कुलु साम्हूं टोन रहंदो। न मां एक्चुअली आर्ट्स काउंसिल में पढ़ाईंदो बि आहियां, थिएटर आर्ट्स जी फैकल्टी में आहियां, त उहो इहा तो मुंहिंजो कमु आहे। सही। हा, इहो मां ऑफ स्क्रीन बि कंदो आहियां, हर वक़्तु मां ॿियनि खे ज्ञान ॾींदो रहंदो आहियां। न जिते पारस हुजे उन खां न सिखिजे, इहो त मां चवंदुमि बेवकूफ़ी आहे। पोइ पारस हुयो सेखारींदो हुयो, चवंदो परफेक्ट तयारु करे छॾींदो हो, जॾहिं कैमरा एंड एक्शन थींदो हुयो त सभिनि खां वधीक नरेश मां थींदो। मां चयो हेॾो पारस बीठो आहे, होॾो यासिर हुसैन आहे, आयशा उमर आहे, त उन में उहो ॾाढो फीलिंग थींदो हुयो। मां इहो नेचुरली थो ॿुधायां त कैमरा त चलो हिन भाई आवाम बीठी आहे सभु, पर थोरो नर्वस थी वेंदो माण्हू, पोइ हे चवंदा यार बात बिल्कुलु रिलैक्स थी हाणे एक्टिंग शुरू कर। पोइ सॼी महिनत हिननि जी आहे पोयां, यकीन कयो त हे हिकिड़े नए एक्टर खे सभिनी खे सपोर्ट कनि पिया। ईअं न त को मां प्रोड्यूसर हुयुमि, जॾहिं असां एक्टिंग ते वञूं पिया त उते मां सभिनी खे बि क्लियर चयुमि त असां ॿियूं शयूं त साइड ते आहिनि, पर हाणे सिर्फ़ु एक्टर आहिनि, तव्हां सीनियर आहियो, मां जूनियर आहियां, जीअं चवंदो मां तीअं फॉलो कंदो। सही। मूंखे बि हिकिड़ो मौक़ो मिलियो हुयो पारस सां गॾु स्क्रीन शेयर करण जो, KTN जो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो ऐं अली भंगर जी डायरेक्शन में हुयो। व्यूवर्स लास्ट वीक मां तव्हां सां इहा ॻाल्हि शेयर बि कई हुई, अॼु मां पारस जे साम्हूं इहा ॻाल्हि शेयर करणु चाहींदसि। पारस वाकई तव्हांजे साम्हूं उहो फर्स्ट टाइम हुयो जेको मूंखे बि हेज़िटेशन थी हुई, तव्हांजे साम्हूं मूंखे मतिलबु डायलॉग डिलीवरी मां न पई करे सघां प्रॉपर, अलाए तव्हांखे यादि आहे अलाए न, पर वाकई हिकिड़ी हेज़िटेशन थिए पई। उनजो रीज़न आहे हिकिड़ो, जो मूंखे हिन फुल ट्रेंड कयो, चई हाणे साम्हूं करे ॾेखार, मां हिनखे बिल्कुलु एक्टिंग करे ॾेखारी, असां ऑफिस में ठाहे चई परफेक्ट आहे, बसि सुभाणे इहा ई टोन कजांइ। मां हिन जा एक्सप्रेशन ॾिसी करे मूंखे सम्झ में न पियो अचे त हाणे मां छा कयां। लेकिन जॾहिं हिन जी एक्टिंग तव्हां ॾिसंदो फिल्म में, त हिन
एॾी वेरिएशन कई आहे हुन में, फेस में, सभिनि में, गुस्से में, सॼी ओरिजिनल। वंडरफुल एक्टर। सो ॾिसी करे असां त हमेशह हिनखे टीवी में ॾिठो आहे, त साम्हूं ॾिसी करे हिकिड़ी कंफ्यूजन हुई त यार हाणे पारस हीअं थो करे त मां हिन सां गॾु कीअं बीहंदमि। ज़बरदस्त ॻाल्हियुनि खे कंटिन्यू रखंदासीं व्यूअर्स। वक़्तु हिकिड़े ब्रेक जो करे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। क्यू जी व्यूअर्स, वेलकम बैक। असां हाज़िर थी विया आहियूं तव्हांजे साम्हूं त बिल्कुलु जावेद इक़बाल 28 जनवरी ते रिलीज़ थी रही आहे। जुमेवारे ॾींहुं हुनजी टीम असां सां गॾु हिते वेठी आहे, हुननि सां कचहरी थी रही आहे। फ़हीम, मां तव्हांखां इहो पुछंदसि त उते जी इंडस्ट्री हिते जी इंडस्ट्री में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। बिल्कुलु ठीकु आहे, त तव्हांखे छा थो लॻे त अहिड़ा सब्जेक्ट्स असां वटि अॻिते बि हली सघनि था या हलंदा या करणु खपनि? ॾिसो, हे पूरी दुनिया में इन जॉनरा ते कमु थिए पियो, सही आहे। ऐं साइकोपाथ मूवीज़, हॉरर मूवीज़, ज़ॉम्बी मूवीज़, क्राइम फिक्शन्स, इन ते कमु थिए पियो ऐं इंटरनेशनल ऑडियंस उनखे पसंदि था कनि। असां पाकिस्तान में सिर्फ़ु फोकस कयो वेठा आहियूं कमर्शियल सिनेमा ते। आई डोंट नो वाई, पर मे बी हाणे टाइम चेंज थी वियो आहे, छा करे ऑडियंस खे डिफरेंट शइ खपे। ऐं असां सॼो डिस्कस कयूं पिया त सिंधी एक्टर्स या ॿिया एक्टर्स, ॾिसो हिनमहिल छा आहे त योर एक्टिंग स्पीक्स इट सेल्फ। ट्रू, ठीकु आहे। ऐं एतिरा वॾा असां वटि चैनल प्लेटफॉर्म अची विया आहिनि हर एक्टर जे लाइ, त तव्हां अगरि जेको बि एक्टिंग सुठी थो करे न, उहो अॻिते अची थो वञे, माण्हुनि खे पसंदि थो अचे। उन खां अलावा डाइवर्सिटी इज़ वेरी मच इम्पोर्टेंट। ठीकु आहे, असां सभु वी आर प्राउड पाकिस्तानीज़, वी आर प्राउड सिंधीज़, सही आहे। त डाइवर्सिटी फैक्टर जेको आहे न, मुंहिंजो ख़्यालु आहे मूवीज़ में पूरी दुनिया में कमु थो करे। तव्हां हॉलीवुड जी मूवीज़ ॾिसो, बॉलीवुड या ऑस्ट्रेलियन, उन में बि तव्हांखे वाइट, ब्लैक, एशियंस, अमेरिकन्स सभई नज़र ईंदा। हाणे त सुपर हीरोज़ में बि सभई अची विया आहिनि, त उहो करण सां अॻिते इंडस्ट्री वधे थी। मुंहिंजो ख़्यालु आहे हिन जो रिस्पॉन्स तव्हांखे ॾाढो सुठो मिलियो आहे। जनरल पब्लिक ॾाढो पसंदि कयो आहे उन्हनि खे हिकिड़ो कंप्लीटली डिफरेंट जॉनरा मिलियो आहे। मज़े जी ॻाल्हि, हिन में को सॉन्ग न आहे, 90 मिनट्स जो थ्रिल आहे, हिकिड़ो क्राइम फिक्शन आहे, जंहिंमें आई एम श्योर के दे विल बी ऑन देयर एजिस सीट। पंहिंजे जेके बि ऑडियंस ईंदा न, उन्हनि खे हूंदो त नेक्स्ट छा थो थिए, नेक्स्ट छा थो थिए, ॾिसूं छा थो थिए। विदिन हिन स्टोरी जे अंदरि अंदरि नंढा नंढा कैरेक्टर आहिनि, जीअं मलिक रियाज़ इट सेल्फ ए स्टोरी। ठीकु आहे, हुनजो पंहिंजी स्टोरी आहे जेका जावेद इक़बाल जी आहे। जिन माइंड सां, जिन पेरेंट्स जो ॿार विया आहिनि, उन्हनि जी वरी हिकिड़ी अलॻि स्टोरी आहे। इफ यू लुक एट द बिगर पिक्चर, इट्स लॉट ऑफ स्टोरीज़ कंबाइंड टुगेदर। त असां उन जे ज़रिए मैसेज बि ॾिनो आहे, उन शइ खे हाईलाइट कयो आहे त कम अज़ कम माण्हुनि में अवेयरनेस अचे, सही सोसाइटी में अवेयरनेस अचे। ॾिसो, क्राइम ख़तमु न थींदो आहे, पर हर दफ़े हुनजा वेज़ चेंज थींदा रहंदा आहिनि। उन टाइम में उहो ॿारनि खे ग्रूम करण जो तरीक़ो इहो रुपए ते या ॿ ते या गेम जे ज़रिए हाणे शायदि चेंज थियो आहे। हाणे साइबर बुली अची वई आहे। असांजा ॿार या कंहिंजा ॿार ऑनलाइन जेके वेठा हूंदा, इन ते बि ॾाढो कमु थो थिए, त ख़बर हुजणु खपे त छा थी रहियो आहे। जी व्यूअर्स, असां सां गॾु कॉल आहे, मां तव्हांखे ॿुधायां असां सां गॾु कॉल ते आहिनि फेमस कॉमेडी ड्रामा ARY डिजिटल जो बुलबुले, जंहिंजो तव्हां 300-400 खां मथे एपिसोड्स ॾिसी चुका आहियो ऐं उन जा 3 सीज़न्स माशाअल्लाह सां हली रहिया आहिनि। 3 सीज़न उनजो हिन वक़्तु ऑन एयर आहे। त उनजो फेमस कैरेक्टर जेको आहे, ख़ूबसूरत जो हरसेल्फ आयशा उमर, पाकिस्तानी इंडस्ट्री जो तमामु वॾो नालो, शोबिज़ इंडस्ट्री में मॉडलिंग करियर में तमामु वॾो नालो, ऐं उन्हनि जेको आहे पंहिंजो सॼो करियर जेको आहे हिकिड़ो एक्टिंग खां, कॉमेडी एक्टिंग खां स्टार्ट वरितो हुयो। माशाअल्लाह सां इलाही मूवीज़ में कमु करे चुकियूं आहिनि, पाकिस्तानी ड्रामाज़ में कमु करे चुकियूं आहिनि ऐं इलाही सारे जेको आहे कमर्शियल्स में कमु करे चुकियूं आहिनि। त मां उन्हनि खे वेलकम कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। कैसे हैं आप आयशा? मैं आपको वेलकम करती हूँ अपने KTN चैनल पर। मेरी आवाज रिपीट हो रही है आपके चैनल पे? आवाज आपकी रिपीट हो रही है। ओके, आई एम सो सॉरी फॉर दैट। मे बी कोई इशू हो। but I can hear you. You can't hear me? Hello, now you can hear me? Hello, you can hear me now? Hello. जी जी, आपको आवाज आ रही है अभी मेरी? जी, मुझे आ रही है। ओके आयशा, मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि माशाल्लाह से इट्स अ वेरी बिग प्रोजेक्ट, जावेद इकबाल, यू आर वर्किंग इन दैट, सो कैन यू प्लीज़ टेल मी कैसा एक्सपीरियंस रहा? आपने हमेशा जो है कॉमेडी एक्टिंग की है, नाउ यू आर डूइंग सीरियस एक्टिंग इन दिस। जी बिल्कुल, इट्स अ वंडरफुल एक्सपीरियंस।
मैं बहुत ज़्यादा सीरियस एक्टिंग कर चुकी हूँ, मैं काफ़ी सीरियस ड्रामा कर चुकी हूँ अपने करियर में। बुलबुलें तो एक कंसिस्टेंट हिस्सा है जी। जो चल रहा है पिछले 13 सालों से, जी। वो एक ऑनगोइंग चीज़ है। लेकिन उसके अलावा मैंने बहुत सीरीज की है डिफरेंट चैनल्स पे, तो दिस इज नॉट न्यू फॉर मी। ओके। तो बहुत टेलीफिल्म्स भी की है, बहुत इंटेंस कैरेक्टर्स की, बट हाँ काफ़ी दिनों बाद इस तरह का एक कैरेक्टर मैं कर रही हूँ एंड बहुत एक्साइटेड हूँ कि सब देखें, क्योंकि ये बहुत इंटेंस कैरेक्टर है, एक बहुत ही घिनौनी कहानी है बेस्ड ऑन ट्रू एक एक्टिव कैरेक्टर जावेद इकबाल जो हमारी हिस्ट्री के इतने बड़े सीरियल किलर रहे और उनके ऊपर फिल्म है। तो मेरा कैरेक्टर भी बहुत डिफरेंट है एंड आई होप कि ऑडियंस को, हमारे व्यूअर्स को बहुत पसंद आएगा, क्योंकि बहुत हैप्पी चीज़ है। बिल्कुल सही। और आप मुझे ये बताइए कि जिस टाइम आप वो कैरेक्टर प्ले कर रही थी और जब आपने जगह जगह छापे जाके मारे और आपको डेथ बॉडीज जब नज़र आई, वो एक दिखाया गया है कि एक मतलब गोस्ट एक दिखाया गया है कि हमने तो रियल बॉडीज़ तो जाहिर सी बातें नहीं दिखाई होंगी, लेकिन एक गोस्ट वे में हमने दिखाया होगा कि आपने वहाँ पे बहुत ज़्यादा, मैंने टीज़र में देखा, आपने वॉमिट की हैं और बहुत सारी ऐसी ऐसी चीज़ें आपके साथ हुई हैं। तो वो आपको एक सेकंड के लिए लगा कि ये सच है और मैं ये कैरेक्टर के अंदर आप इतनी इन्वॉल्व हो गई हैं? आई एम सॉरी, बहुत डिस्टर्बेंस है, मुझे आपका सवाल समझ ही नहीं आया। सिर्फ एंड में आपके 2 वर्ड समझ आए। मैं ये पूछना चाह रही हूँ आपसे जी, आप कैरेक्टर के अंदर बहुत ज़्यादा इन्वॉल्व थी, तो आपको ऐसा थोड़ी देर के लिए फील हुआ कि वाकई आप उन जगहों पर गई हैं और आपको ऐसी ऐसी चीज़ें देखने को मिली हैं? जब आप कोई कैरेक्टर प्ले करते हैं तो ऑब्वियसली उस वक्त आप उस कैरेक्टर की फीलिंग्स, इमोशंस, उसकी ज़िंदगी के थ्रू गुजर रहे होते हैं। सही। तो बहुत ज़्यादा मुझे वो फील हुआ अक्सर जगहों पे, स्पेशली एक जगह जो जहाँ पे मैं जावेद इकबाल के साथ एक बहुत अब मैं रिवील नहीं करना चाहती हूँ। ओके ठीक है, थोड़ा सा सस्पेंस भी रहना चाहिए। तो हाँ, मुझे इतना इमोशंस आई बिलीव के सारी होती हैं कि मैं इतनी असॉल्ट करना शुरू हो जाती हूँ जावेद इकबाल को। ओके सही। वो बिल्कुल बहुत ज़्यादा टाइम पर मुझे फील हुआ। फिर जब हमने एक बस्ती का सीक्वेंस दिखाया हुआ था, जो हम उसका घर ढूंढने जाते हैं और उस पर छापा मारते हैं, वहाँ हमें चीज़ें मिलती हैं, तो वहाँ भी बड़ा एक इंटेंस सीक्वेंस था, वहाँ भी फील हुआ। तो यार कैरेक्टर में काफ़ी ज़्यादा मैं सचमुच हुई थी अक्सर जगहों पर। ठीक है, थैंक यू सो मच आयशा, बहुत अच्छा लगा आपसे बात करके और ऑल द बेस्ट आपको कि इंशाल्लाह इट्स गोना अ वेरी बिग एंड हिट मूवी। थैंक यू सो मच, अल्लाह हाफिज़। अच्छा, यासिर के जरिए इहो कैरेक्टर ऑफर कयो वियो ऐं यासिर ते अक्सर असां सोशल मीडियाज़ ते हर जाइ ते तनक़ीदूं थींदियूं रहंदियूं आहिनि, ऐं जॾहिं इहो कैरेक्टर यासिर खे ॾिनो वियो त आसे पासे मां कुझु माण्हुनि तनक़ीदूं कयूं त यासिर खे इहो कैरेक्टर न ॾियो, इन जी जाइ ते कोई ॿियो हुजणु खपे, ईअं कुझु थियो? बिल्कुलु, इहो मां फेस कयो। पहिरियों असां हिकिड़े ॿिए ॾे वियासीं, गौहर रशीद ॾे। सो उन चयो त मां इहो न कंदुमि, छो जो मां आवाम खे फेस नथो करे सघां। पोइ असांजो पहिरियों ऑप्शन यासिर हुसैन हो, पर यासिर हुसैन बिज़ी हुयो। जॾहिं हुन न चयो त पोइ असां यासिर हुसैन जो वेट कयोसीं ऐं यासिर हुसैन ॾे वियासीं। यासिर हुसैन खे हिन मां ॿिन्ही जी तारीफ़ कंदुमि, आयशा उमर, यासिर जो ऐं असांजो पारस वेठो आहे या जेके बि हुया, जंहिं ॾे बि स्क्रिप्ट वियो न, हिकु त पहिरियों कंहिं बि न कई, असांजी चॉइस हुई सभु। उन खां बाद में जीअं असां चयोसीं त हिननि सभिनी चयो त ठीकु आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं, जीअं तव्हां चओ। मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे, न त एक्टर तव्हां खां घणी डिमांड कंदा आहिनि। 4-5 जेके बि वॾा एक्टर जंहिं बि गॾु कमु कयो, कंहिं बि कुझु बि डिमांड न कयो, टाइम ते अचनि पिया, कोई फरमाइश न, कुझु बि न, सिर्फ़ु फोकस कम ते हुयो। सो सभिनी खे जेकी सिलेक्शन कईसीं, आयशा उमर ॾे वियासीं घर में, त जॾहिं स्क्रिप्ट ॿुधायोसीं असां 1 लाइनर फर्स्ट टाइम ई, त पहिरियों चई जावेद साहब ओके, मैं करने के लिए तैयार हूँ, मुझे बताएं अभी करना क्या है। मैंने कहा हमें बताएं आप पैसे कितने लेंगे। उसने कहा जो आप कहें, मुझे लाइ इहो एज़ाज़ आहे। उन खां बाद में चयोसीं त असां त तुंहिंजो गेटअप मेकअप न हूंदो, तुंहिंजो गेटअप हूंदो, तोखे ब्लैक करिणो पवंदो। चई ठीकु है। ब्लैक करण खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरी आई त
तो उन खां पोइ ये पीछे तो ये ठीक है या मैं और थोड़ा ब्लैक कर लूँ, हमने कहा नहीं नहीं इतना ठीक है बस, ज़्यादा ब्लैक नहीं करे। तो मक़सद इहो हूंदो आहे जेको दिलि सां शौक़ सां कंदो आहे न त उहो हिन कैरेक्टर में हर किरदार में इन थी वेंदो आहे त उहो तव्हांखे अञा वधीक रिज़ल्ट ईंदो। सही। यासिर हुसैन सां मिलण वियासीं, उन बि ईअं चयो त हे ई सेम कैरेक्टर मूं ॾे 3 दफ़ा अची चुको आहे, पर कॾहिं मां कंदुमि मूंखे न आहे ख़बर। कंहिं ॿियनि बि उन्हनि खे अप्रोच कयो इन कैरेक्टर जे लाइ, जावेद इक़बाल जे लाइ, पर कंहिंमें हिमत न पई थिए करण जी। त जावेद इक़बाल कयूं, अलाए छा थींदो। जेसिताईं तव्हां रिस्क न खणंदो तेसिताईं तव्हां कंहिंमें बि तव्हां सक्सेस नथा थी सघो। सही। इलाही तनक़ीदूं थियूं हिन प्रोजेक्ट जे पुठियां बि त अहिड़ा प्रोजेक्ट्स न करणु खपनि, पर जेसिताईं ॾिसो तनक़ीद भली थिए, मां त चवां थो अञा असां वटि जेतिरा बि टॉपिक्स आहिनि तमामु असां सिंध में वञो तव्हां केतिरा टॉपिक आहिनि, कारोकारी जो आहे, ॿिया घणा इशूज़ आहिनि जेके तव्हां करे सघो था पॉज़िटिव वे सां, न त नेगेटिव वे। त असां वटि इहो हमेशह इहो ई थींदो आहे, पर इन्हनि खे असांखे सुठे तरीक़े सां ॾेखारे सघूं था। तमामु घणा टॉपिक्स आहिनि, पर उते छा आहे को रिस्क खणण लाइ तयारु न आहे। छो जो अॼुकल्ह असां वटि जेको ट्रेंड थी वियो आहे त कमर्शियल मूवीज़ ठाहिणियूं आहिनि जंहिंमें 3 गाना हुजनि, हीअ कॉमेडियन हुजे, लव स्टोरी हुजे, ससु हुनजो झेड़ो हुजे, इहे ॾेखारे थो में इंट्रस्ट ॾिनो थो वञे। ठीकु आहे, ज़ाल मुड़ुस जो झेड़ो आहे, इहे शयूं तव्हां पॉपुलर ॾिनियूं आहिनि, इन खां अलावा कोई निकिरे नथो। छो जो असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट थी चुको आहे त इहे ई शयूं ॾिसणियूं आहिनि। जंहिं ड्रामे में इहे इशूज़ आहिनि उन में हर को टाइम ॾिए थो। इन टॉपिक को तव्हां चेंज कयो, आवाम खे ॾेखारियो त उन्हनि में बि उहे शयूं वञनि त हीअं थी सघे थो जेको अॻ में थी चुका आहिनि। असां वटि घणा ॿिया टॉपिक आहिनि जंहिंमें नॉवेल्स आहिनि, अलाए छा छा पियो आहे, राइटर्स आहिनि, इलाही सुठा सुठा राइटर्स आहिनि, पर उनखे नथो मौक़ो ॾिनो वञे। अच्छा, ॿियो जेकर हिते असां सॼी हक़ीक़तूं ॾेखारियूं था, उन खां पोइ जेको आहे सेंसर बोर्ड में सॼी शइ कट थी वञे। एग्ज़ैक्टली, मां तव्हां सां इहो ई सवाल करणु चाहींदसि। मुंहिंजो नेक्स्ट सवाल इहो ई आहे त डेथ बॉडीज़ या कुझु तशद्दुद थींदे, ब्लड अक्सर करे असां अवॉइड कंदा आहियूं पंहिंजी स्क्रीन ते, त तव्हां कुझु अहिड़ो ॾेखारियो या टोटल तव्हां अवॉइड कयो आहे? असां सभु अवॉइड कयो आहे, सिर्फ़ु इन जे लाइ त हे असांजे लाइ हिकु एक्सपेरिमेंटल हुई फिल्म, त हिन खे असां जावेद इक़बाल कयूं था, ॾिसूं छा थो रिस्पॉन्स मिले। बाद में असां हिकु इन खां वधीक सुठो कमु कंदासीं। हिन में अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त कमु थियल आहे, पर घणनि हंधनि ते असां अञा थोरो केयर कयो आहे त जीअं असांजी अगरि सेंसर बोर्ड में घणनि शयुनि ते कट थी थिए त असांजी फिल्म जी स्टोरी छा बचंदी। अगरि तव्हां 90 मिंट जी स्टोरी ठाहियो था या कलाक जी ठाहियो था या 1 कलाक 20 जी था ठाहियो, 120 मिनट जी, उन में जेकर 10 मिंट कटिजी आहे त स्टोरी जो टॉपिक ई चेंज थी वेंदो आहे। त इन जे करे असांजे डायरेक्टर राइटर जेको अबू अली आहे उन तमामु घणी महिनत कई त अहिड़ी अहिड़ी शयूं हुजणु खपनि। अगरि असांजा कुझु 2-3 शयूं कट बि थियनि थियूं त असां वटि बैलेंस हुजणु खपे। असां हिन में कोई वल्गैरिटी न ॾेखारी आहे, असां हिन में कोई बि ब्लड न ॾेखारियो आहे, कोई मर्डर न ॾेखारियो आहे। असां सिर्फ़ु हिकु मैसेज ॾिनो आहे जावेद इक़बाल जो, हिकु पुलिस स्टेशन जे थ्रू, ऐं उन में असां सभु शयूं कवर कयूं। अच्छा, मूवी जे अंदरि इहो बि ॾेखारियो वियो त हू अंदरि वञे थो DIG ऑफिस में, इहो तव्हांखे फिल्म में ॿुधाईंदासीं। ॾिसो जी, बीइंग अ फिल्म मेकर तव्हांजी प्रेफरेंस हूंदो आहे त तव्हां स्टोरी ॿुधायो, पर अगर ये सब शयूं कढी छॾींदासीं त फिल्म में बचंदो छा? देयर कम्स अ क्रिएटिव पार्ट ऑफ अ डायरेक्टर, प्रोड्यूसर्स, वेही करे पूरी होल क्रिएटिव टीम वेहंदी आहे त असांखे मैसेज त इहो ॾेखारिणो आहे, असांखे ॾेखारिणो बि इहो आहे, पर हाणे ऑडियंस खे असां कीअं ॾेखारियूं? त उन जा अल्टरनेटिव वेज़ हूंदा आहिनि कि तव्हांखे डेड बॉडीज़ न ॾेखारियूं, पर तव्हांखे डेफिनेटली उनजो कुझु त वे आउट हूंदो। फिल्म इंडस्ट्री ॾाढी तरक़ी कई आहे ओवरऑल, असां ॿाहिरी मूवीज़ ॾिसूं था, मेकअप खां वठी इफेक्ट्स ताईं हर शइ काफ़ी हुन ते कमु थियल आहे। त असां अल्टरनेट वेज़ फाइंड आउट कया आहिनि जंहिंजे ज़रिए पंहिंजी स्टोरी जेका आहे बेस्ड ऑन रियलिटी आहे। ॾिसो, जॾहिं बायोपिक्स हूंदियूं आहिनि हुन में तव्हां घणो कट नथा करे सघो। बायोपिक्स जो मक़सदु उनजो पोइ ख़तमु थी वेंदो। अगरि कंहिंजी रियल लाइफ स्टोरी ॿुधायो था ऐं हुन मां बिग चंक अगरि तव्हां कढी छॾींदो त पोइ ऑडियंस खे ख़बर न पवंदी। अल्टरनेट हुन में ॿुधायो आहे त अल्टरनेट तरीक़े सां जंहिंमें सेंसर मां क्लियर थी वञे पर तव्हांजी स्टोरी रहे साॻी। सही सही, ज़बरदस्त। कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी बिल्कुलु ठीकु ठाक, केरु पियो ॻाल्हाए? जी जी मूमल, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु बिल्कुलु, सॉरी, माज़रत आहियां। छा आहे जो असां ॻाल्हाईंदा बि आहियूं त ॻाल्हियुनि में थोरो इन्वॉल्व बि थी वेंदा आहियूं। जी 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 दी, इंशाल्लाह इंशाल्लाह। वॾी महिरबानी भेण। ॿियो कुझु चवणु चाहींदव?
ॿियो बसि मुंहिंजी दोस्त फिकर मूंसां गॾु आहे। अच्छा वरी मां किरण खे थोरो गानो ॿुधाईंदमि। अच्छा अच्छा ज़रूर सिंगर्स डे आहे। भाऊ शोभी खे चइजो थोरो म्यूजिक जो साथ असां शोभी भाई म्यूजिक आना चाहिए। जी जी तव्हांजी दोस्त जो नालो मां विसरी वई आहियां। हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ठीकु आहे भाभी? बिल्कुलु ठीकु ठाक। अदी तव्हांजो नालो छा मूंखां विसरी वियो आहे। मेहरुनिसा। मेहरुनिसा कीअं आहियो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो सभु ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक। कहिड़ो गानो था ॿुधायो अॼु? बस मां ॿुधायां थी। बस मां ॿुधायां थी इहो गानो इहो गाने जी टॉपिक आहे। जी जी ॿुधायो। अदी हेलो जी जी ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर भी नहीं सकते तुम्हारे बिना हमें तुमसे प्यार कितना। वाह वाह वाह। अदी जॾहिं ख़बर कोन्हे प्यार केतिरो आहे त पोइ तव्हां हुनखां बग़ैर जी कीअं नथा सघी सघो इहो त मूंखे ॿुधायो। जी 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 जॾहिं ख़बर कोन अथव त प्यार केतिरो आहे त पोइ हुनखां बग़ैर जी छो नथा सघो इहो त ॿुधायो। कंहिंखे डेडिकेट कयो इहो गानो? सॉन्ग पे ॿुधायां थी तव्हांखे केतिरो प्यार आहे। अरे हाय थैंक यू सो मच पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हां माशाल्लाह इलाही कैरेक्टर्स कया आहिनि पारस। जी जी अंदाज़न केतिरा क्या हूंदा आहिनि कहिड़ा कहिड़ा क्या हूंदा? ये तो मुझे सोचियो ही ना है पर काफ़ी कैरेक्टर्स क्या हैं। सीरियस ही क्या आहिनि? हाँ कॉमेडी भी कई आहे। ईअं जीअं ईअं पुलिस वारे जो रोल आहे हिकिड़ो प्ले हुयो वकील साहब थिएटर में उन में मां इंस्पेक्टर जो रोल कयो हुयो ऐं वो कॉमेडी प्ले हुयो त उन में मोस्ट ऑफ द स्टाइल एंड एक्टिंग वाज टोटली डिफरेंट। हे कैरेक्टर बिल्कुलु हिकिड़ो रियलिस्टिक कैरेक्टर आहे त कैरेक्टर्स त मां खोड़ कया आहिनि। अॼु वञी मां काउंट कंदुसि तमामु केतिरा कया आहिनि पर डार्क बट आई लाइक टू प्ले डार्क हीरोज़ डार्क कैरेक्टर्स और डार्क हीरोज़ और जेके प्रोटैगनिस्ट एंटेगनिस्ट हूंदा आहिनि त अहिड़े तरह जीअं जावेद इक़बाल जो कैरेक्टर आहे त मूं किंग लियर में एडमंड जो कैरेक्टर कयो हुयो। उहो हिकिड़ी नाजाइज़ औलाद हूंदी आहे। ईअं ई जीअं तोरा ख़ान कयो हुयो हो संगे मरमर में जंहिंमें मूंखे अवॉर्ड बि मिलियो उहो बि हिकिड़ो डिफरेंट कैरेक्टर हुयो। अहिड़े ई तरीक़े सां काफ़ी मूंखे अहिड़ा कैरेक्टर मिलिया जेके लेयर्ड हूंदा आहिनि जंहिंमें मल्टीपल माना कॉम्प्लेक्सिटी हूंदी आहे ऐं चई सघिजे थो त साइकोलॉजिकली खोड़ सारियूं शयूं हिडन हूंदियूं आहिनि जिन्हनि खे अंडर द लाइन प्ले करिणो हूंदो आहे। जीअं तोरा ख़ान जंहिं ते मूंखे अवॉर्ड मिलियो हुयो कैरेक्टर में उन में उहो पठान पीउ ऐं बंगाली माउ जो पुटु हूंदो आहे ऐं उन जे चाचे जेको आहे उन जी माउ खे क़तल करे छॾियो हूंदो आहे त उहो आउट ऑफ रिवेंज जेको आहे पंहिंजे चाचे खां बदिलो वठंदो आहे उन जे पुटनि खे मारे करे पर एट द सेम टाइम उहो दोस्त यार माण्हू हूंदो आहे। सो उन जी नेगेटिविटी प्ले करणु ऐं उन जी पॉजिटिविटी प्ले करणु शेड्स में एट द मोमेंट सेकेंड्स में चेंज थींदो आहे उहो माण्हू त अहिड़े ई तरीक़े सां इन कैरेक्टर में बि मूंखे स्प्लिट पर्सनैलिटी जंहिंखे चइजे ट्रांजिशंस प्ले करणु मतिलबु नॉट स्प्लिट पर्सनैलिटी बट ट्रांजिशंस हर इंसान जे अंदरि स्प्लिट छा खोड़ सारी पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि त उन्हनि खे हाईलाइट करणु ऐं उन्हनि खे प्ले आउट करणु ख़ासि तौर ते उन्हनि कैरेक्टर्स में जेके साइकोलॉजिकली ॾाढो कॉम्प्लेक्स हुजनि उन्हनि जा एक्सपीरियंसिस हार्श हुजनि ऐं हर कंहिंखे त ज़ाहिर गाइडेंस न मिलंदी आहे न त कुझु कैरेक्टर्स हूंदा आहिनि जीअं जावेद इक़बाल उनखे प्रॉपर गाइडेंस न हुई नंढे हूंदे खां त उहो स्पॉइल्ड ॿार हुयो त स्पॉइल्ड थींदे 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 माइटनि बि उन ते ध्यानु न ॾिनो त उहो जावेद इक़बाल थी वियो त इन फिल्म जे थ्रू इहो बि आहे न सभिनी खां वॾो मैसेज पेरेंट्स के त भाई ॿारनि जो ध्यानु रखो ईअं न जो सुभाणे वरी को जावेद इक़बाल पैदा थिए। अल्लाह न करे हिते कॉल वठंदासीं असां कॉल बि आहे मोहम्मद उमर आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अली मोहम्मद उमर ॻाल्हायो जिले जा। जी जी भाउ कीअं आहियो ठीकु आहियो? जल्दी दुआ लगी थी अल्लाह जो करम है। अभी जावेद इक़बाल ने नाले का फिल्म है कि उनकी काफी अच्छा लगता है। जी 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 यदि ये पाकिस्तान में ये मयारी फिल्मों उठाने को दी आज के अपने के हिंदी भाषा या कोशिश करिए अगर किस फिल्म खाएंगे कदिया बुद्धो है 18 तारीख से रिलीज थी जी भा ये तो असा पिछला का ये की कहानी के लिखी है अबू अली हा अबू अली हा
अली सज्जाद शाह, राइटर एंड डायरेक्टर हुआ। जी जी भा आज असां चवंदासीं त माना इनजी म्यूज़िक जेकॾहिं बहितरीनु हुजे ऐं कहानियूं बि जीअं पाकिस्तानी फिल्मूं कंदे आहिनि भा हिन में गाना वग़ैरह कोन्हनि के खणी बीठो हूंदो आहे, अहिड़ो फिल्म न हुजे ऐं कहानी वारी हूंदी त बहितरीनु इंशाअल्लाह इंशाअल्लाह। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ये शूट्स वगैरह किथे थियूं आहिनि, इंडोर आउटडोर वगैरह? इंडोर में आहिनि, आउटडोर में आहिनि, ज़्यादातर कराची में कयूं असां। अच्छा। छो जो असांजी कास्ट सॼी कराची जी हुई, सो इन जे करे असां हिते ई शूट कयोसीं, पर ॾाढो मुश्किल हुयो उहा सभु शइ लाहौर जी ॾेखारणु ऐं उन ज़माने में ॾेखारणु, 2000 में इन सम्झो 2000 में ॾेखारणु, त उहो डिफिकल्ट हुयो ॾाढो। 98 99 टाइम हुयो शायदि, यानी 95 खां असां पोइ ॾेखारियो, ईअं सम्झो त उहो सभु शइ कवर करणु ॾाढो डिफिकल्ट हो असांखे। अगरि काथों गाॾी थी वञे त उहा न हुजे जेकी अॼु ज़माने जी, यानी इन्हनि शयुनि ते तमामु घणो कंट्रोल कयो आहे। इन्हनि सभिनी ते शयुनि ते करे पोइ असां कुझु प्रॉब्लम्स तव्हांखे क्रिएट थिया शूट जे दौरान? नंढा नंढा प्रॉब्लम्स हुया, छो जो असांजी अल्हम्दुलिल्लाह टीम जेका बि सभु ज़बरदस्त हुई, ऑन द टाइम ते जेको चइबो टाइम खां पहिरियां पहुची वञनि पिया, शूट टाइम ते स्टार्ट थिए पई, बाक़ी नंढियूं नंढियूं शयूं थींदियूं आहिनि शूट ते। काफ़ी सपोर्टिव प्रोड्यूसर आहिनि ये, पिक एंड ड्रॉप भी साईं असांखे ॾिनो। अरे वाह ज़बरदस्त, अहिड़ा तो फिर शोभी भाई होने चाहिए, फिर क्या बात है। साईं ॾाढो माना लीनियंट ऐं ॾाढो मज़ेदार क़िस्म जो माण्हू आहे, ऐं सॼी टीम खे वठी हलाइण ऐं सभिनी खे कुर्ब ॾियणु, प्यार मोहबती माण्हू आहिनि असांजा सिंधी माण्हू जेके आहिनि, उन्हनि जो ख़ासि इहो हिकिड़ो रंग आहे माशाअल्लाह सां। हिकिड़ी महिमान नवाज़ी हूंदी आहे। बिल्कुलु उहो साईं। तव्हां त इहो टाइम ॾाढो मिस कयो हूंदो? मां बिल्कुलु मिस कयो, ऐं हर रोज़ फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थींदी जाद भाई सां, वीडियो कॉल ते फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थींदी, ऐं लिटरली मां ॾाढो मिस कयो हिनखे, पर इंशाअल्लाह फ्यूचर में खोड़ प्रोजेक्ट ईंदा, इंशाअल्लाह गॾिजी हुननि ते कमु कंदासीं। त तव्हां उते बि कुझु कमु कयो आहे? हाँ, उते मूं स्क्रीन ऑस्ट्रेलिया सां, साउथ ऑस्ट्रेलियन फिल्म कॉर्पोरेशन सां कोलैबोरेशन में कमु कयो आहे, कुझु शॉर्ट मूवीज़ ठाहियूं आहिनि, उते कुझु नेटफ्लिक्स जी सीरीज़ आहे उन में मूं कमु कयो आहे। फॉर्मल एजुकेशन मूं तां वटि बाय प्रोफेशन मां CPA अकाउंटेंट आहे, पर हिन तरफ़ हिकिड़ो शौक़ु हो, तव्हांखे बचपन जो शौक़ु हूंदो आहे न, त उन शौक़ खे ड्रीम खे फॉलो करण लाइ हिन में अची वियासीं, ऐं हाणे इहो इरादो आहे त उतां ऑस्ट्रेलिया हुजे, अमेरिका हुजे, UK, दीज़ आर सो एडवांस फिल्म मेकिंग में, त उतां जा स्किल्स ऐं कोलैबोरेशन खणी असां पंहिंजी कंट्री में अची मूवीज़ ठाहियूं जो असांजी इंडस्ट्री बि अपलिफ्ट थिए। सही, बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल सां ब्रेक जो टाइम थियो आहे। ओके व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। जीअं त जावेद इक़बाल मूवी जे बारे में ॻाल्हि थी रही आहे, उन जे हवाले सां असां डिस्कस करे रहिया आहियूं, हिते कैरेक्टर्स जे हवाले सां डिस्कस करे रहिया आहियूं, ऐं इलाही शयुनि जे बारे में तव्हां पाण बि जेकॾहिं ॼाण चाहियो था त जुमे ते 28 जनवरी ते वञी करे सिनेमाज़ में इन क्वेश्चन मार्क खे बिल्कुलु हटाइण जी कोशिशि कजो ऐं वञी ॾिसजो मूवी, त मूवी जो एक्चुअली मक़सदु छा हुयो ठाहिण जो, ऐं उहे मासूम ॿार जेके मतिलबु किडनैप थिया, उन्हनि ते तशद्दुद थियो ऐं उन खां पोइ मर्डर कयो वियो बेरहमीअ सां, त इहे माण्हू अॼु बि आहिनि असांजे मुआशरे जे अंदरि, खुले आम घुमनि पिया था, ऐं कहिड़नि कहिड़नि मतिलबु नकाब में आहिनि असांखे का ख़बर कोन्हे। असांजे पासे में भी थी सकन था, असांजे भरिसां वारे घर में भी थी सकन था, असांजे पंहिंजे घर में भी मौजूद थी सकन था, असांखे नाहे ख़बर त उहे किथे किथे मौजूद आहिनि। अॼु भी असांजी सोसाइटी जे अंदरि चाइल्ड अब्यूज़िंग थिए पई थी, इनखे रोकण वारो केरु आहे? असां ई आहियूं। जेकॾहिं असां इन शइ खे ॾिसूं था, किथे ख़ुदा न ख़्वास्ता असांखे का शइ ख़बर पए थी, किथां को ॿारु गुम थिए थो, तव्हांखे कंहिं ते बि अगरि शक थिए थो त तव्हां हिकदमि पुलिस में वञी रिपोर्ट कराइण जी कोशिशि कंदा कयो, उनखे जेको आहे मज़ाक़ न वठंदा कयो, ऐं कोशिशि कंदा कयो पंहिंजे ॿारनि ते तमामु घणो ख़्यालु रखंदा कयो, स्पेशली जॾहिं उहो ट्यूशन पढ़णु वञनि था, उनजे टीचर जे बारे में ख़बर रखण जी कोशिशि कंदा कयो। मदर्स जेकॾहिं ॿारु वञे थो त उनजो जेको मौलवी आहे, कोई बि उते पढ़ाए थो उन्हनि खे, त उन्हनि जे बारे में बि तव्हां इंफॉर्मेशन रखंदा कयो, छो जो असां वटि सोसाइटी में खोड़ केसिस आहिनि। मां कंहिंजो नालो खणां, कंहिं ते मां हथु खणण जी कोशिशि कयां, पर ॻाल्हि इहा आहे त असां
सभई इन शइ जा ज़िम्मेदार आहियूं। छो असां ज़िम्मेदार आहियूं? छो त असां पेरेंट्स पाण बेख़बर थी विया आहियूं हर शइ खां। असां पंहिंजी लाइफ में एतिरो इन्वॉल्व थी विया आहियूं, एतिरा बिज़ी थी विया आहियूं। सभिनि खां वॾो दुश्मन, मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां, असां सभिनीनि जो दुश्मन जेको आहे उहो सेलफोन आहे, उहो इंटरनेट आहे। उनखे तव्हां सुठे तरीक़े सां यूज़ कयो, उनखे तव्हां ग़लति वे में यूज़ न कयो। उनजो फ़ाइदो आहे त उनजो नुक़सान बि आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो त जेकॾहिं हू नेट ते का सर्फिंग करे थो, कुझु करे थो, त हू कहिड़े बेस ते करे थो, छा करे थो, कंहिंसां इन्वॉल्व आहे, कंहिंसां कॉन्टेक्ट में आहे। त इहे सभु शयूं आहिनि, तव्हांखे पाण खे नज़र रखिणो पवंदो। ऐं उनजो नतीजो हिकिड़ो माण्हू निकितो, जावेद इक़बाल। त मां नथी चाहियां, असां नथा चाहियूं त ॿियो जावेद इक़बाल पैदा थिए। ऐं जेकॾहिं तव्हांजी नज़र में कोई अहिड़ो जावेद इक़बाल आहे त उनखे अंजाम ताईं पहुचाइण जे लाइ तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे। तव्हां पाण उन जा ज़िम्मेदार थींदव। ख़ुदा न ख़्वास्ता कोई ॿारु वञे थो ऐं मर्डर थिए थो त उन जा ज़िम्मेदार तव्हां पाण आहियो। कंहिंखे ब्लेम न कयो, तव्हां पाण उन जा ज़िम्मेदार आहियो। जेसि ताईं तव्हां उन शइ जी रिस्पॉन्सिबिलिटी न खणंदव त कोई कुझु नथो करे सघे। असां वटि खोड़ केसिस आहिनि, असांजे मुआशरे में अहिड़ा तमामु घणा केसिस थींदा आहिनि, रोज़ थींदा आहिनि। तव्हां इन बारे में छा चवणु चाहींदव? ॾिसो, ॻाल्हि साॻी अची थी वञे, जेसि ताईं पेरेंट्स टाइम नथा ॾियनि ॿार खे, त पुलिस स्टेशन चलो कोई बि सां थिए थो, उहो त बाद जो मसइलो आहे। पहिरियों त पंहिंजे कंहिं वॾे खे ॿुधाइनि, घर जे भाती खे ॿुधाइनि त अॼु मूंसां हे थियो आहे। जेको तमामु घणो आहे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइणु त तव्हां सां हिन टाइप ते को ॻाल्हाए थो त तव्हां घर में ॿुधायो, तव्हांखे को ग़लति जॻह ते को टच करे थो त ॿुधायो, तव्हांखे कोई स्माइल करे ॾिसे थो त पोइ बि इन्फॉर्म कयो। सो इन में छा आहे, हिकिड़ो मोहल्ले में तव्हांखे अवेयरनेस थी थिए त केरु आहे मोहल्ले में जेको असांजे ॿारनि खे अहिड़ी नज़र सां ॾिसे थो। सो इन जे करे इहे केसिस वधनि पिया, छो जो इहे शयूं असांजे घरनि ते नथियूं पहुचनि, घरनि वारी पुलिस स्टेशन ते नथियूं पहुचनि। जेॾी महिल थी थो वञे सभु शयूं, पोइ असां इन ते वावेला था कयूं। सही थियण खां पोइ, जावेद इक़बाल थियण खां पोइ हुन ॿुधायो आहे, असां हुनखे कोन पकतो आहे। सही ॻाल्हि आहे। हुनखे त मज़ाक उॾायो न हिकिड़े क़िस्म जो, इहे शयूं सम्झो त गुमराह करण जी या कोशिश जेके थो बि करे। केसिस तव्हां ॿुधाइनि के अॻ में न पकता आहिनि, उन करण खां पोइ हुननि कुझु बि कयो आहे, उन खां पोइ ॿारनि खे गंदे ढेरनि ते उछलायो अथनि, उन खां पोइ जेको आहे असांखे ख़बर पई आहे, तॾहिं असां उन्हनि खे ट्रेस करण जी कोशिशि कई आहे। त छा असांजे पुलिस डिपार्टमेंट कंहिंखे पहिरियां ख़बर नथी पए? छा असांजे मालिकनि खे ख़बर न आहे त मुंहिंजो ॿार खे छा थो थिए? इहे शयूं थोरो चेक एंड बैलेंस हुजणु खपे इन सभिनी शयुनि जे लाइ। इन मूवी जो नालो जावेद इक़बाल, जॾहिं ज़ाहिर आहे हिकिड़ो पाण कैरेक्टर आहे, इन मूवी जो नालो बि एज़ इट इज़ जावेद इक़बाल ई रखियो वियो, त छा उन ते बि कुझु प्रॉब्लम थियो या न? न न न, इन में असल में हुयो त असां 3-4 ॼणा वेठा हुआसीं, सभिनि खां सजेशन वरितीसीं। इन जो पहिरियों नालो जेको हुयो असांजे डायरेक्टर रखियो इब्लीस। ओके, त इन जो इब्लीस नालो रखियो वञे ऐं स्क्रिप्ट जे मथां बि असां उहो रखियोसीं। पोइ मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां चयो अगरि तव्हां फिल्म ठाहियूं था जावेद इक़बाल ते, त उन्हनि जो नालो इब्लीस छो रखियो वञे? यानी असां त कोशिशि पिया कयूं त इनखे जेतिरो थी सघे ग़लति तरीक़े सां ॾेखारियूं त इन जो नालो बि इब्लीस रखूं जीअं सभिनि ख़बर पए त हे करेक्टर अहिड़ो हुयो। सो मां यासिर हुसैन हिकिड़ो ॿियो नालो ॾिसियो, सजेशन ॾिनी त हे हुजणु खपे, 100 डे थिया इन जे टाइप जो कोई हुयो। त मां चयो न, इन जो नालो जावेद इक़बाल ई रखंदासीं। पोइ इन जे करे मां इन जो नालो ख़ुदि जावेद इक़बाल रजिस्टर करायो ऐं जावेद इक़बाल ई रखियोसीं। त लाइफ टाइम ते अगरि तव्हां बाद में हिन फिल्म लाइ कुझु बि सर्च कयो त तव्हांखे वधीक वञण जी ज़रूरत न आहे त हिन जो नालो छा हुयो, छा सिर्फ़ु जावेद इक़बाल लिखंदो सेम शइ अची वेंदी। सही, त कॉल वठंदासीं। जी व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधायां त जावेद इक़बाल में जेको जावेद इक़बाल जो कैरेक्टर प्ले कयो आहे यासिर हुसैन, पाकिस्तानी इंडस्ट्री जो तमामु वॾो नालो, एक्टर, डायरेक्टर, होस्ट, मॉडल, असां सां गॾु लाइन ते आहिनि। मां उन्हनि खे वेलकम करणु चाहींदसि पंहिंजे KTN चैनल ते। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी। कैसे आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, ठीक है। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। मैं आपको वेलकम करती हूँ KTN चैनल पर। थैंक यू जी, बहुत शुक्रिया। और आपने माशाल्लाह से, सबसे पहले तो मैं आपको मुबारक देना चाहूँगी कि आपकी मूवी जुमे को रिलीज़ हो रही है। इंशाल्लाह, बस दुआ कीजिए आप। इंशाल्लाह इंशाल्लाह। और सेकेंडली ये कि आपने जावेद इक़बाल का जो इसमें कैरेक्टर प्ले किया है, तो उसके बारे में आपसे पूछना चाहूँगी कि आपको खुद ये कैरेक्टर प्ले करने के बाद कैसा फील हो रहा है? मुझे भी बहुत अच्छा फील हो रहा है और एक एक्टर की जिंदगी में इस तरह के कैरेक्टर्स करना बड़े ज़रूरी होते हैं। तो मैं वो लकी एक्टर हूँ जिससे ये मौका मिला है। मगर अगर इस फिल्म को आप उठा के देखें कि बाकी कौन एक्टर्स हैं मेरे साथ, तो जावेद इक़बाल को लोग इतना नहीं देखेंगे जितना बाकी लोगों ने कमाल काम किया है। जैसे अगर आप आयशा का या पारस का स्पेशली या रबिया कुलसूम का, इन लोगों का अगर आप काम देखेंगे तो आपको अंदाजा होगा कि
मैं तो बस नाम का ही हूँ, फिल्म के अंदर असल काम तो इन लोगों ने किया। नहीं नहीं सर, असल काम तो आपका ही है। असल काम तो यासिर का ही है और आप ही यासिर का ने है। फिल्म को ऊपर किया है। बिल्कुल जी जी जी। ये इन लोगों का प्यार है कि वो मेरी शक्ल मिल गई उससे, तो इन्होंने मुझे शक्ल नहीं भाई, आप एक्टर हो यासिर भाई, यासिर आप एक्टर हो और आप ही कर सकते हो ये किरदार। नहीं माशाल्लाह, आपका गेटअप भी बहुत अच्छा लगा। आपने बिल्कुल एज इट इज वो स्टैचेस लगाई हैं और उसी तरह ग्लासेस आपने पहने हैं और स्वेटर, इनफैक्ट वो 19-20 का फर्क है लेकिन मैच हो गया। मैं जी बस वो कोशिश की है, सब टीम ने मिलकर कोशिश की है। सही। जो माजिद हमारे गेटअप आर्टिस्ट हैं उनकी बड़ी मेहनत है। ये जावेद साहब जो बैठे हुए हैं ये बड़े कीन है इस मामले में, बड़ा इंटरेस्ट लेते हैं गेटअप्स के अंदर। फिर अब वो लेहा वो कोई चीज नहीं जाने देते। थोड़ा बहुत मुझे भी थिएटर से है इसका नो हाउ, तो मैं भी उसमें थोड़ी बहुत इंटरेस्ट लेता हूँ। तो हम सब ने मिलकर ही बना लिया ये कैरेक्टर। ये मुझे पारस की आवाज आई थी अभी शायद। जी 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 जी, बैठे हैं, जी, जी। बिल्कुल बैठे हैं हमारे साथ। कहाँ आया वो भाई तुम? मैं आपके दिल में हूँ सर। अरे दिल में तो हमेशा से हो, लेकिन कभी बंदा कोई फोन कोई मैसेज कोई मुलाकात। जी आप गए हुए थे दौरे पे बैरून मुल्क, तो अब आप आए हैं तो इंशाल्लाह जरूर आपसे अरे बस कल तो इंशाल्लाह मुलाकात हुई जरूर होगी, लाजमी। इंशाल्लाह। अच्छा सर, दूसरा मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि ये एक साइको एक पेशेंट था और उसको एज इट इज़ आपने जो निभाया है, तो आप समझते हैं कि आपने अपना 100% दिया है? देखिए ये साइको पेशेंट तो था ही, लेकिन ये क्रिमिनल था मेनली। तो जमाने के लिए तो ये क्रिमिनल था, वो साइको था या नहीं ये तो बहुत रिसर्च के बाद साबित हो सकता था या दलाइल के बाद, नहीं उसका तो मौका ही नहीं आ सका। तो हमारे लिए आम लोगों के लिए तो ये एक क्रिमिनल था और बहुत ही हाई लेवल क्रिमिनल इसे कहेंगे, क्योंकि ऐसे बहुत कम लोग गुजरे हैं, बहुत कम किलर्स गुजरे हैं जिन्होंने इस तरह से 100 बच्चों को मारा हो। तो इस पे फिल्म बननी बड़ी जरूरी थी और बड़ा अच्छा ये कदम है जावेद साहब का और अबू लेहा का कि इन्होंने इस तरह का सब्जेक्ट उठाया जिसपे कम फिल्में बनाई जाती हैं। इसलिए मैं देख रहा हूँ कि इंडस्ट्री भी हमें बहुत सपोर्ट कर रही है। माशाल्लाह। हमारे जो फेलो एक्टर्स हैं, ये बड़े बड़े सुपरस्टार्स हैं, वो उन्हें भी लग रहा है कि हाँ यार कोई नए जॉनरा को टच किया किसी ने। सही, ये हिस्ट्री का एक पीस है जावेद इकबाल, हिस्ट्री का एक पीस है। तो आपको जब ये ऑफर हुआ कैरेक्टर, तो क्या आपने उसको स्टडी किया था जावेद इकबाल को खुद? देखिए जी, जावेद इकबाल एक ऐसा हिस्ट्री का डार्क पीस है कि उसको हमारी जो लोग थे उन्होंने उसको मिटाने की कोशिश की है कि वो जल्दी से जल्दी जितना जल्दी हो सके वो गुम जाए, खो जाए। तो वो इसलिए उसके बारे में बहुत कुछ मौजूद नहीं है अगर आप उसकी रिसर्च करने जाएं तो। कई लोग हैं जो ये समझते हैं या कहते हैं कि जी वो हमारे पास आया था, हमने उसे पकड़वाया था, या 10 लोग इस तरह के क्लेम्स करते हैं। तो उनमें से असली ढूंढना बड़ा मुश्किल है। लेकिन अबू लेहा की जो किताब है कुकड़ी, इसके बारे में, जावेद इकबाल के बारे में, वो टोटल किताब जो थी वो मेरे लिए सारी रिसर्च थी। क्योंकि यूट्यूब या गूगल पे आपको बहुत ज्यादा नहीं मिलता, आर्टिकल मिलते हैं लेकिन उनकी कोई अपनी ऐसी कोई रिसर्च नहीं है, या जावेद इकबाल का अपना कोई इंटरव्यू नहीं मिलेगा आपको। सही, ठीक है। थैंक यू सो मच यासिर, ऑल द बेस्ट, और बहुत अच्छा लगा आपसे बात करके। अपना ख्याल रखिएगा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज़। त कुकड़ी इन जो नालो हुयो, जेको निक हिनखे हुयो, मतलब कुकड़ी जे हवाले सां जेको ॾाढो फेमस हुयो, त तव्हां बि इन मूवी जे अंदरि इहो कुकड़ी रखियो आहे नालो? जी, कुकड़ी असांजी आहे हिन में, हिनखे उन स्टाइल में ॾेखारियो वियो आहे त हिनखे कुकड़ी छो चवंदा हुया। अच्छा। छो हिन जो जेको हमेशह वेहण जो स्टाइल हूंदो वो उहो ई हूंदो, त वेहण जे स्टाइल जे करे हिनखे कुकड़ी अॻ में खां वठी छॾी हूंदी, जावेद इकबाल कुकड़ी। हूंदो हुयो, अलाए छा कुझु जीअं हुयो, मां न बिल्कुलु ज़मीन ते वेहंदो हुयो, त इन जो स्टाइल इहो, इन जे करे हिनखे कुकड़ी जे नाले सां मशहूरु हुयो। ओके, थैंक यू सो मच। तव्हां सभई आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनव, ॾाढी सुठी गपशप तव्हां सभिनीनि सां रही। ऐं वेंदे वेंदे जेकॾहिं कोई मैसेज जेकॾहिं ॾियणु चाहियो त? बस 28 जनवरी ते जुमे वारे ॾींहुं फिल्म रिलीज़ थिए पई। सभिनी खे गुज़ारिश आहे त फिल्म ॾिसो, पाकिस्तानी सिनेमा खे सपोर्ट कयो, पंहिंजे कॉन्टेंट खे सपोर्ट कयो ऐं इंजॉय कयो। ऐं पंहिंजे ख़ासि तौर ते ॿारनि जो ॾाढो ख़्यालु रखो, उन्हनि ते चेक एंड बैलेंस रखो। बीइंग पेरेंट्स, मां बि पेरेंट आहियां, ॿिनि ॿारनि जो पीउ आहियां, त मां इन ज़िमेदारी खे महसूसु कंदो आहियां ऐं मां पंहिंजे कम अज़ कम मां पंहिंजे अंदरि इहा चेंज आंदो आहे ऐं इहा शइ मां ज़िमेदारी पाण महसूसु करे इन ते अमल बि कंदो आहियां त मां पंहिंजे ॿारनि ते चेक एंड बैलेंस रखंदो आहियां ऐं त जीअं उन्हनि खे प्रोटेक्शन प्रॉपर ॾिनी वञे
ऐं इहा ई सभिनी खे गुज़ारिश आहे पेरेंट्स खे त उहो पंहिंजे ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखनि उन्हनि जो चेक एंड बैलेंस रखनि। थैंक यू जी सर। जी मुंहिंजो मैसेज इहो आहे त 28 जनवरी ते फिल्म ॾिसी करे तव्हां प्लीज़ ज़रूरु रिव्यू ॾिजो त फिल्म तव्हांखे कीअं लॻी, छो जो फिल्म में असांजो बिल्कुलु मैसेज आहे उन फैमिलीज़ जे लाइ जेके पंहिंजे ॿारनि खां ध्यानु हटाइनि पिया, त जॾहिं फिल्म ॾिसंदो त तव्हांखे उहो महसूसु थींदो त असांजा ॿार जेके ॿाहिरि वञनि था त छा महफ़ूज़ आहिनि या न आहिनि। सही। सो इन जे लाइ फिल्म ॾिसण खां पोइ रिव्यू ज़रूरु ॾींदव त जीअं असांजा अगरि ॿियो को टॉपिक ते फिल्म अचे थी त उहे बि ख़्यालु कनि त हिननि शयुनि में असांखे वधीक अञा कमु करणु खपे। थैंक यू जी। साॻियो ई मैसेज आहे 28 तारीख़ ते मूवी ज़रूरु ॾिसो। कंहिं बि आर्टिस्ट लाइ सभ खां वॾी एप्रिसिएशन इहा हूंदी आहे त ऑडियंस खे हुनजो कमु वणे। सही। ठीकु आहे, त असां सभिनी खे उहा तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं ऑडियंस ॾिसंदा, 28 तारीख़ ईंदा, मूवी ॾिसंदा, मूवी जो फीडबैक ॾींदा ऐं असां पंहिंजी इंडस्ट्री खे सपोर्ट कंदासीं इंशाल्लाह। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा म्यूजिक भी प्ले किया और गाना भी हमें सुनाया। अच्छा लगा, आपसे मुलाकात हुई। जी व्यूवर्स, त बिल्कुलु 28 जनवरी ते जुमे वारे ॾींहुं जावेद इक़बाल रिलीज़ थियण वारी आहे, त ज़रूरु वञिजो, मूवी इंजॉय कजो ऐं फीडबैक मूंखे नेक्स्ट वीक ज़रूरु ॾिजो त तव्हांखे इहा मूवी कीअं लॻी। मूवी ते बि ॻाल्हाईंदासीं, डिस्कशन्स कंदासीं ऐं ॿी ॻाल्हि इहा चवणु चाहींदसि त कोरोना तमामु घणो फैलिजी रहियो आहे, त बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, SOPs जो बि ख़्यालु रखो, सोशल डिस्टेंसिंग जो बि ख़्यालु रखो, मास्क पायो, सैनिटाइज़र्स यूज़ कयो ऐं इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदसि। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।